मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां मज़े में ऐं करार में हूंदो। ऐं जेकॾहिं न आहियो त पोइ असां रोज़ु जीअं अॼु बि तव्हांजे लाइ दिलि सां दुआ कयूं था त रब करीम तव्हांजा ॿार न्यारा करे अमी बिल्कुलु ठीकु ठाक ऐं ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारियो। ख़ुशहाल ज़िंदगी जे लाइ सभ खां पहिरियां त तव्हांखे सवड़ आहिर पेर ड्रिगेण घुरिजनि। वॾनि चयो आहे सादगी अख़्तियार करणु घुरिजे। ईअं नाहे त जेको पैसो अचे थो उहो तव्हां ईअं ई ख़र्चु करे छॾियो, अजायो ख़र्चु करे छॾियो। जिन शयुनि जी तव्हांखे ज़रूरत आहे ज़रूरत मुताबिक़ उहे शयूं वठो। ख़्वाहिशूं एतिरियूं थी वेंदियूं आहिनि जो उहे ख़तमु थियण जो नाव न वठंदियूं आहिनि, पर ख़्वाहिशुनि खे जेकॾहिं महदूद कजे, ख़ासि तौर ते हीअ जेका वबा वारी सूरत हाल आहे, जेका मईशत असांजी हिन वक़्तु ख़तमु थियण जे आख़िर में मतिलबु ईअं खणी चऊं त वेहिजी वई आहे मईशत। माण्हुनि जा कारोबार ठप लॻा पिया आहिनि, ॾेती लेती बंदि आहे, पैसो जिते किथे फाथल आहे माण्हुनि जो। इन सूरत हाल में तव्हांखे म्याना रवी अख़्तियार करणु घुरिजे, किफ़ायत शारी करणु घुरिजे ऐं गॾोगॾु थोरो पंहिंजे हथ खे रोकणु घुरिजे। जीअं पहिरियां तव्हां ईअं हर मामले ते हर मसइले ते थोरा ईअं सखी थी वेंदा हुयो न। सखावत सुठी ॻाल्हि आहे, पर कंहिं अहम ॻाल्हि ते, कंहिं सुठी ॻाल्हि ते, कंहिं मदद वारी ॻाल्हि ते जेकॾहिं तव्हांखे कंहिंजी हेल्प करणी आहे त ठीकु आहे। बाक़ी जेकॾहिं तव्हांजी का अहिड़ी शइ जंहिंखां बिना बि तव्हांजी ज़िंदगी सुठी गुज़री सघे थी त पोइ उहा शइ वठण जी ज़रूरत कहिड़ी आहे। हरू भरू जूं शयूं बि न वठो ऐं जेकी बि तव्हांजी ज़रूरत आहे, जेकी ज़रूरत में आहिनि शयूं, खाद खुराक जूं शयूं, पाइण लिबास जूं शयूं, त उहे तव्हां ठीकु आहे वठी सघो था। किफ़ायत शारी कयो ऐं महदूद ज़िंदगी आहे पाण जी सभिनी जी। जेकॾहिं सादगीअ में गुज़ारींदासीं त अञा वधीक सुठो थींदो। हूअं बि इस्लाम में बि सादगी जेको आहे निस्फ़ ईमान चयो वियो आहे। ऐं ईअं न सोचींदा कयो त यार ॻाल्हि इहा आहे त असां त सादगी वारी ज़िंदगी गुज़ारियूं था, माण्हू सादगी वारी ज़िंदगी नथा गुज़ारनि। हेॾा माण्हू जेकी रोडनि रस्तनि ते गुज़रनि था, घुमनि था ऐं उन्हनि खे तव्हां वॾियुनि वॾियुनि गाॾियुनि में ॾिसो था ऐं उहे लखें रुपयनि जूं गाॾियूं आहिनि। तव्हां सोचींदा हूंदो त यार म्याना रवी किफ़ायत शारी असां कयूं था, इहे माण्हू छो नथा कनि। पर थी सघे थो इन्हनि माण्हुनि बि कई हुजे, पर तव्हांखे नज़र न ईंदो हुजे। थी सघे थो हू अरबपति माण्हू हुजे, कंहिं किरोड़नि जी गाॾीअ में घुमी सघे थो, पर हू लखनि जी गाॾीअ में घुमे थो। पंहिंजे हिसाब सां उन पंहिंजी सादगी अख़्तियार कई हुजे, पंहिंजे हिसाब सां उन पंहिंजो हथु रोकियो हुजे। सो सभई पंहिंजो पंहिंजो किरदारु इन सूरत हाल में अदा कयो। ऐं ख़ैर सां मौसम जी तब्दीली बि थी वई आहे ऐं अॼु बि चवनि था त थी सघे थो त बारिशूं बि पवनि। मौसम कल्ह खां वठी करे बदिलजंदी रहे थी। कल्ह सिजु गिरणु बि हुयो ऐं कल्ह मुल्की जेका मौसम हुई, या ईअं खणी चऊं त जेको ॾींहुं हुयो उहो ऊंदहि में तब्दील थी वियो कुझु लम्हनि जे लाइ, कुझु कलाकनि जे लाइ। ऐं सभिनी माण्हुनि ॾिठो पिए त सिजु गिरणु छा आहे, कीअं हूंदो आहे। ऐं इन बारे में बि तमामु घणियूं जेके आहिनि से अफ़वाहूं बि माण्हुनि हुलायूं ऐं सदाईं चवंदा आहिनि त बाबा सिजु गिरणु थींदो आहे त पोइ का शइ वठिजे न, गोरहारी औरत सां मसइला पैदा थींदा आहिनि, ॿार सां मसइला पैदा थींदा आहिनि। पर साइंस वरी चवे थी त ईअं कुझु बि नाहे हूंदो। इहे ॻाल्हियूं आहिनि जेकी ख़ासि तौर ते अमड़ियूं, ख़ासि तौर ते नानियूं ॾाॾियूं या पुराणे जुग जूं जेकी औरतूं आहिनि या पुराणे जुग जा जेके माण्हू आहिनि, उहे अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे पखेड़ींदा आहिनि। उनखां पोइ हिकिड़ो ख़ौफ़ वारो माहौल पैदा थी वेंदो आहे। बहरहाल इहे माण्हू चवनि था, साइंस ईअं चवे थी, डॉक्टर्स ईअं चवनि था त सिजु गिरण खे उन महिल ॾिसिजे न। उन में ईअं थींदो आहे त अखियुनि जी जेका रोशनी आहे उहा थोरी ढकी थी वेंदी आहे, घटि थी वेंदी आहे। सो बहरहाल तमामु घणी सूरत हाल कोरोना जी बि ख़राबु थी वई आहे ऐं मुल्की पंहिंजी ॻाल्हि बि कयूं ऐं आलमी ॻाल्हि बि कयूं, इंटरनेशनल ॻाल्हि बि कयूं, सॼी दुनिया जी ॻाल्हि कयूं। इलाही सारा माण्हू कोरोना जी वबा में असांखां विछड़ी विया आहिनि। इलाही माण्हू एडमिट आहिनि, इलाही माण्हू आइसोलेट आहिनि पंहिंजनि घरनि में। रब साईं सभिनी ते राज़ी थी पवे ऐं रब साईं सभिनी ते पंहिंजी महिर करे, करम करे। सऊदी अरब में लॉकडाउन ख़तमु थी वियो आहे ऐं उते ज़िंदगी मामूल ते अची वई आहे। ज़िंदगी मामूल ते अची वई आहे, पर SOPs ते अमल दरामद जे लाइ उतां जा नुमाइंदा बि कोशिशूं जारी कयूं वेठा आहिनि। असां वटि बि लॉकडाउन कोन्हे, स्मार्ट लॉकडाउन मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते आहे, पर जेकॾहिं तव्हां SOPs ते अमल कंदो त तव्हांजी ज़िंदगी जे लाइ तमामु घणी फ़ाइदे जी ॻाल्हि आहे। अॼु सूमर जो ॾींहुं आहे, अॼु पहिरियों ॾींहुं आहे। ऑफ़िस वारा माण्हू ऑफ़िस जे लाइ तयारु थी विया हूंदा निकिरी, ऐं जेकी माण्हू कमकार या किरत ते या मज़दूरी ते वञणा आहिनि त उहे बि पंहिंजी पंहिंजी किरत ऐं कम सां लॻंदा। अलाउ कंदो हीउ जेको हफ़्तो आहे पूरो, उहो बि तव्हांजो ॾाढो सुठो गुज़रंदो। छो त जेकॾहिं तव्हांजी सोच पॉज़िटिव आहे ऐं तव्हां कुझु करणु चाहियो था, जेकॾहिं को जज़्बो आहे, का प्लैनिंग आहे, त पोइ तव्हां पंहिंजो कमु शेड्यूल मुताबिक़ करे वेंदो। पर जेकॾहिं सफ़ा ईअं सुम्ही पवंदो
त पोइ साईं हाणे सुम्हण सां त कुझु बि न थींदो पोइ इहे जेके आहिनि से ॾींहं बि गुज़री वेंदा इहे रातियूं बि गुज़री वेंदियूं या उमिरि बि गुज़री वेंदी अचानक तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां हीउ समूरो वक़्तु विञाए चुका आहियो असां वक़्तु इन जे करे न विञाईंदासीं अॼु असांजे प्रोग्राम में मौसीक़ी बि ज़बरदस्त थींदी ऐं मोज़िज़ महिमान कुझु उन्हनि सां तव्हांजी मुलाक़ात बि कराईंदुसि पर तालीम जी ॻाल्हि असांजे प्रोग्राम में ख़ासि तौर ते अॼोके प्रोग्राम जो मौज़ू आहे तालीम जेकी असांजा ॿार हिन वक़्तु स्कूल खां परे आहिनि ऐं वालदेन जे मथे में सूर विझूं वेठा आहिनि वालदेन बि चवनि था त स्कूल खोलनि ऐं ॿार पढ़ाईअ तरफ़ वञनि ऐं ट्यूशन सेंटर्स ते वञनि पर हाणे ऑनलाइन सिस्टम खे थोरो वधीक हथी ॾिनी वञे थी ऑनलाइन पढ़ाई छा आहे कीअं थींदी आहे ऑनलाइन पढ़ाईअ जी अहमियत छा आहे उन मां फ़ाइदा कहिड़ा पवंदा छा इहो सिस्टम जेको आहे उहो पाइदार आहे मज़बूत आहे मुस्तक़बिल में के सुठा नतीजा ॾींदो मुस्बत नतीजा ॾींदो या इन ते ख़र्चु करणु अजायो आहे इन मामले ते अॼु ॻाल्हाईंदासीं तालीम जे हवाले सां बि ऐं जेका शख़्सियत हिन वक़्तु तव्हां सां मिलाइण वारो आहियां उहा शख़्सियत बि कंहिं तारीफ़ जी मोहताज न आहे पाण डायरेक्टर बि आहिनि ख़ासि तौर ते जेका सिनेमा स्कोप जी जेका फिल्म आहे उन ते बि ख़ासि तौर ते महारत रखनि था हिकिड़ी फिल्म उन्हनि ठाही ओचितो जलाल ऐं ॿियो गब्बर इन हैदराबाद ॾाढियूं ज़बरदस्त सिनेमा स्कोप फिल्मूं हुयूं कामयाबु हुयूं पाण डायरेक्शन बि तमामु सुठी कई अथऊं मुख़्तलिफ़ कलामनि में उन्हनि जो सुहिणो हिकिड़ो रंग आहे ख़ासि तौर ते वरी हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां कयां त म्यूज़िक त तव्हां ॿुधंदा आहियो कलाम मुख़्तलिफ़ फ़नकारनि जी आवाज़ में ॿुधंदा आहियो पर सिंधी जेका पॉप म्यूज़िक आहे उहा शुरूआति जेका आहे सा उन फ़नकार कई पॉप म्यूज़िक सां हिकिड़ो ज़बरदस्त सिस्टम हिकिड़ो नओं अंदाज़ खणी करे मार्केट में आयो ऐं हिकिड़ी जेका आहे सा गोल टोपी पाए ऐं गिटार खणी करे फ़ोटो कढाए कैसेट जे कवर ते जेका तस्वीर आई माण्हुनि उहा माना तस्वीर एतिरी त ज़बरदस्त हुई जो माण्हुनि खे पाण ॾांहुं उन माइल कयो छिकियो ऐं माण्हू कैसेट वठी आया सो सिंध टीवी ते पोइ उनजा तमामु घणा सुठा कलाम हलंदा आहिनि नशर थींदा आहिनि सो बिना कंहिं देरि जे असीं तव्हांजी मुलाक़ात करायूं था प्यारे रागी गुल हसन गुल सां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम आदाब साईं गुल हसन कीअं आहियो ठीकु आहियो दुआ अल्लाह जा करो वॾी महिरबानी लख थोरा तव्हां क़ीमती वक़्तु सीट आहियो ऐं असांजे प्रोग्राम में आहियो ऐं मुंहिंजी ख़्वाहिश बि हुई त तव्हांखे प्रोग्राम में ज़रूरु इनवाइट कजे ऐं तव्हांखे ॿुधिजे अज़हर साईं 2-4 ॾींहं पहिरियां तव्हांजी तस्वीर रखी भाकुर पाए करे बिल्कुलु बिल्कुलु चयो हुई त मुंहिंजी पसंदि जो फ़नकार आहे सो असांजी पसंदि जा फ़नकार आहियो लख थोरा तव्हां आहियो लख थोरा ऐं अज़हर भाउ जी वॾी महिरबानी जे मूंखे हिते घुरायो तव्हांजी वॾी महिरबानी मुंहिंजी दिली ख़्वाहिश बि हुई त तव्हां सां कचहरी कजे कंहिं न सही सही पाण जेको मिलंदा आहियूं मुख़्तलिफ़ मेड़नि मुलाक़तनि में सो तक़रीबन में पर कचहरी न थींदी आहे परे परे खां दुआ सलाम थींदी आहे वॾी महिरबानी अॼु म्यूज़िक जो साथ बि हूंदो ऐं ख़ान साहिब उस्ताद मोहरम नाज़ असां सां गॾु हमेशह जीअं अॼु बि मुरकंदड़ महकंदड़ सदाईं वांगुरु ईअं ख़ुशगवार मूड में उस्ताद मोहरम साईं भलीकार तबियत ठीकु आहे न नाराज़गी त न आहे न सही नाराज़गी छा जी अलाए वाट बस ख़ुशि रहो यही दुआ आहे हमेशह वॾी 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 महिरबानी अच्छा इहो ॿुधायो साईं गुल हसन साईं जी बाबा त पॉप म्यूज़िक जो शौक़ु तव्हांखे कीअं थियो भला हीउ सभु माहौल ॿियो हुयो अचानक तव्हां मटाए छॾियो माहौल हिकिड़ी ॻाल्हि इहा त सिंधी गुलूकार में को पॉप सिंगर हो कोन हा असां मां जेको मुंहिंजो जेको रुहानी उस्ताद आहे उहो मुंहिंजो किशोर कुमार आहे जंहिंखे ॿुधी माण्हू सिखंदो आहे ऐं इलाही अहिड़ा गुलूकार आहिनि जेके चवंदा त भई किशोर कुमार को हमने सुना है ऐं वाकई हुन किशोर कुमार जो आवाज़ु एतिरो सुठो हूंदो उनखे ॿुधी माना मां एज़ ए सिंगर थियसि अच्छा अच्छा हा ऐं बाक़ाइदा सही ॿुधायां तव्हांखे त मूं तालीम कान वरिती आहे अच्छा सही सही तालीम माना दर्सी तालीम या म्यूज़िक जी कुझु न अच्छा अच्छा गॉड गिफ्ट आहे गॉड गिफ्ट हिकिड़ो आइडियो हिकिड़ो माना की नई नई शइ जीअं दोस्त हींअर जड़ी थी मस्त जवानी अॼो की राति या हिकिड़ो माण्हू आहे हल उहो हींअर पिया ॻाइनि इहे मूं 25 साल पहिरीं ॻाया आहिनि 25 साल पहिरीं जलाल चांडे जा जेके बि गीत हुआ मुंहिंजी कैसेट आई तव्हांखे यादि हूंदो 1988 में डिस्को जलाल उनमें टोटल जलाल जा गाना असांखे किथे यादि हूंदो असांजी उमिरि 4 साल हुई आहे त माना ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे पुराणी ॻाल्हि आहे 1988 में माना डिस्को म्यूज़िक जो हिकिड़ो क़याम थी वियो अची वियो मार्केट में सही 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 पहिरीं जेका कैसेट आई उनखे मोट तमामु 1986 में अच्छा 1986 में फर्स्ट एल्बम आयो ऐं तमामु सुठो कामयाबु वियो सही 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 पोइ ईअं अच्छा मुंहिंजी कहिड़ा गीत हिकु अधु मूंखे ॿुधल लॻे थो को गीत मूंखे कैसेट जी हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जेके मुंहिंजियूं कैसेटूं ईंदियूं न उनमें फोटो वॾी अहमियत रखंदा हुआ हा पोज़ माना फोटो जी ॻाल्हि कई न पटका बदल हथनि में कुआड़ियूं ऐं एक्शन माना हिकिड़ा मुख़्तलिफ़ जहिड़ी कैसेट अहिड़ो फोटो इन हिसाब सां उहो ऐं तव्हांखे एतिरो ॿुधाईंदो आहे हिननि फोटुनि खे ॾिसी मरूम शाह असद सिंधी फिल्मनि जो सम्झ लो त नज़रुल इस्लाम आहे सही जंहिंजी फिल्म शहीद जी लती मोहब्बत जी इहे हिन जूं कामयाबु हुयूं
साईं मूंखे घुरायो कराची मूंखे पंहिंजी फिल्म जे लाइ कास्ट कई अच्छा। एज़ ए हीरो अच्छा अच्छा 1990 में सही सही त मूंखे चई त तव्हां मुंहिंजी फिल्म जा हीरो हुयो हा। ऐं मां हर ज़ाविये खां तव्हांखे ॾिसां पियो तव्हांजी जेका स्क्रीन फेस आहे ऐं कैसेटनि में ॾिसी माना Action style जेको पंहिंजो मरूम मुश्ताक जसकाणी यारनो शाह इहे सभु गॾु वेठा हुआ माना इहो मुश्ताक चंगेज़ी सही साहब आहे। कराची जे अंदरि पर उन वक़्त में त इहो मॉडलिंग फोटोज़ जो बि दौर न हुयो इहे फोटोज़ कीअं किथां हा उन चिकराईंदा टाइम हुयो ते किथां चिकराईंदा हुयो अहिड़ा फोटो हैदराबाद में हूंदो असांजो इस्लामाबाद चौक ते हिकिड़ो दोस्त हूंदो अच्छा अच्छा और अच्छा उनखे बि कोन उन ईंदो वक़्तु सादा फोटो हूंदा हुया उनखे बि कोन हूंदो अच्छा। उनखे बि आउं सम्झाईंदोसि त अच्छा। मुंहिंजो हीअं कर हूं कर माना इहे फुटेज सही 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 इहो दिमाग़ माना पाण ई तव्हां यूज़ कयो ऐं उन खां पोइ हिकिड़ो सनसनी स्टाइल तव्हांजो अची वियो त माण्हू अॻु में फ़नकारनि जा आउं ॾिसंदो हुउसि मरम साईं इलाही फ़नकार अहिड़ा हुया जिन साईं जीअं चए थो त फोटो जी वॾी अहमियत हुई वज़ीर अली उमराणीअ जी केसेट ईंदी हुई उन में वरी वज़ीर अली उमराणीअ ॿ टे केसूं मां अहिड़ियूं ॾिठियूं मरण जो कलाम आहे त पोइ वरी बाबा बाक़ाइदा खटोलो खयूं था वञनि पाण सुठो पियो आहे ॾिसो न तव्हां हाणे हिकिड़ा तव्हां शो बिज़नेस में अचो पिया जी जी ऐं तव्हां फोटो पकड़ा हाथ में गुल खणी बीठा हीअं कयो अहिड़ो न या हीअं कयो वेठा आहियो अहिड़ो न तव्हां बाक़ाइदा अगरि शो बिज़ में आया त उहो फोटो ॾियो उहा अदा पैदा कयो उहा एक्टिंग पैदा कयो ओड़ो स्टाइल हुजणु घुरिजे अच्छा केसूं घणियूं कयूं भला मार्केट में केतिरियूं आयूं हाणे त उहो दौर ख़तमु थी वियो तक़रीबन 40 खां त मथे हूंदी वाह 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 मशहूरु तव्हांजो जेको कलाम थियो पहिरें एल्बम जो उहो कहिड़ो हुयो चरी 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 वाह साईं वाह चरी चरी दिल्ली चरी आहे हा चरी आहे चरी आई आहे हीअ सिंध जी जेका धरती आहे हा इहो मंज़ूर साहिब ॻायो आहे मूं ॻायो आहे सही 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 उस्ताद बुखारी शारी सही 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 तव्हांजे सिंध टीवी ते हलियो आहे सही इलाही असां वटि त चरी चरी बि हलंदो आहे मुंहिंजे ख़्याल में मां ॾिठो आहे ॿ टे भेरा हलियो आहे सो उहो ॾाढो सुठो कलाम ठहियलु आहे जानी तोखे कहिड़ी ख़बर हा इहो आहे न चरी चरी हा चरी चरी ॿियो हिकिड़ो लंडन में शूट करे आयुसि लॻी आहे तोसां दिलि लॻी आहे हा 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 इहो बि मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे पहिरियों सिंधी सिंगर आहियां हा जंहिं लंडन में शूट कई पीकाट्री सर्कस सही 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 भला पोइ हिन वक़्तु भला इहो दौरु ख़तमु थियण खां पोइ मार्केट में सरगर्म न आयो इहो तव्हांजो आवाज़ बि ॾाढो सुठो अंदाज़ सुठो आइडियाज़ बि तव्हां वटि आहिनि जेके आइडियाज़ हिन वक़्तु कतब आंदा था वञनि त पोइ हाणे गुलसन गुल को झूनो त कोन थियो आहे माशाल्लाह ओके लॻा पिया आहियो त न पोइ न न इहे दुआऊं आहिनि त मार्केट खे ॼमायो न काॾे हलिया विया न न आहियूं हुन में पर मुंहिंजी पंहिंजियूं ग़लतियूं आहिनि अच्छा हा उहो चवंदा कोन हिकिड़े हथ में 8-10 गिदरा खणी मूं खयां डायरेक्टर बि आऊं राइटर बि आऊं फिल्म बि आऊं ठाहियां अच्छा गाना बि आऊं ठाहियां मुंहिंजी डायरेक्शन में माना गाना बि काफ़ी आया आहिनि सही सही इन ते वधीक तफ़सीली कचहरी कयूं था नंढी साई वठूं था तव्हां बि चांहि पी वठो त सीधे सो वञो केॾांहुं हिन गुलसन गुल साहिब असां सां गॾु आहे ऐं मौज़ूज़ हिकिड़ी महिमान शख़्सियत थोरी देरि में असांजे प्रोग्राम खे उहो जॉइन कंदी उन सां बि तव्हांजी कचहरी कराईंदासीं तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशि आमदीद ऐं अॼु को प्रोग्राम बि यकीननि तव्हांखे वणंदो काराए थो प्रोग्राम लाभाए थो प्रोग्राम ॼाण वारो प्रोग्राम खणी असां तव्हां ताईं पहुचंदा आहियूं ऐं इन उमेद थिए त असीं ऐं अमी हिन प्रोग्राम खे गॾियल तौर ते ख़ूब इंजॉय कंदासीं हिन वक़्तु असांजी ॿी मौज़ूज़ महिमान शख़्सियत असांजे प्रोग्राम में अची वई आहे असांजे प्रोग्राम जो हिसो थी वई आहे थोरी देरि पहिरियां मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त अॼु तालीम ते ख़ासि तौर ते पाण ॻाल्हाईंदासीं तालीम इंतिहाई अहम आहे उहे ई मुल्क दुनिया सां कुलो कुले में मिलाए हलंदा आहिनि जिन जा माण्हू तालीम याफ़्ता हूंदा आहिनि तालीम पाण खे तमामु घणनि मुश्किलातुनि खां कढी सघण जो वसीलो आहे जेकॾहिं पाण वटि तालीम न आहे त पोइ सम्झो त कुझु बि न आहे तालीम इंसान जी टीं अखि आहे नंढपण में ॿुधंदा हुआसीं सो इहा टीं अखि हिन वक़्तु बंदि आहे हिन वक़्तु इन टीं अखि खे खोलण जी ज़रूरत आहे स्कूल बंदि आहिनि पर हाणे ऑनलाइन तालीम जो हिकिड़ो रुझान वधंदो थो वञे ऐं इहा ॻाल्हि ॿुधूं था त ऑनलाइन क्लासिस बि थियनि पिया प्राइवेट स्कूलनि कुझु शुरू बि कया आहिनि पर छा उहे रेगुलर सही नमूने सां रन कनि पिया या न पिया कनि या उहे क्लासिस के नतीजा ॾींदा या न ॾींदा इन सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ असां सां गॾु आहे हिन वक़्तु IT इंचार्ज क्राइस्ट द किंग स्कूल ससीलिया जेम्स उनखे भलीकार चऊं था अस्सलाम वालेकुम कैसी हैं आप ठीक है बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई गुलसन गुल साईं अॻ में ही आहे मुरम साईं अॻ में ही आहे असांजे प्रोग्राम में सो ससीलिया जी क्या हो रहा है ऑनलाइन तालीम में
कुछ पेशरफ्त हो गई है या सिर्फ बातें ही चल रही हैं आजकल? नहीं नहीं, ऑनलाइन तो बहुत अच्छा सिस्टम है हाँ। कि आज जैसे Curve-19 चल रहा है और इसमें आपके बच्चों के एजुकेशन का लॉस नहीं हो रहा। और ये इतना इजी सेटअप है कि अगर आपको लिंक भेज दिया जाता है, सपोज आप उस टाइम पे प्रेजेंट नहीं है अच्छा, या किसी भी वजह से आप उसको नहीं, लेकिन आपको ऑनलाइन की वजह से आप किसी भी वक्त ये क्लास ले सकते हैं। सही सही सही। उसका सबसे बड़ा बेनिफिट अच्छा, लिंक भेज दिया जाता है, लिंक किसी भेज भी दिया जाता है, सब्जेक्ट का, किसी सब्जेक्ट का मजमून जो का। भी सब्जेक्ट है स्कूल का सही, लिंक सही। भेज दिया जाता है और पेरेंट्स की मौजूदगी में बच्चा बैठ के सीखता है। तो सही, सबसे सही। बड़ा बेनिफिट्स है, पेरेंट्स को भी पता चल जाता है कि हमारे बच्चे में क्या कैपेबिलिटी है। अच्छा, ऑनलाइन क्लास के लिए सबसे पहले किन चीज़ों की ज़रूरत है? क्या या तो आपके पास स्टूडेंट्स को क्या? डेस्कटॉप सिस्टम हो, अच्छा, लैपटॉप हो, या आपके पास मोबाइल से भी आप ये कर सकते सही 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 हैं। नॉट डिफिकल्ट। सही सही। तो क्योंकि फिर मोबाइल तो क्लास आजकल का हर कोई एक की टाइम जरूरत- मुकर्रर नहीं है, जब भी नहीं, ऑनलाइन हुआ स्कूल तो बंदा। आप नहीं इट डजंट मीन ऑफ दैट। ऐसा होता है कि वो तो उस प्रोसेस में है कि अगर आपके पास अगर स्केप हो जाती है क्लास किसी वजह से, अच्छा। तो आपके पास लिंक होते हैं, उसको आप कभी भी देख सकते सही हैं। सही सही। प्राइवेट लेकिन बेहतर पॉसिबिलिटी है कि जब ज्वाइन किया हुआ ग्रुप ने तो उसी वक्त आप करें, सही, सही। सो दैट यू कैन गिव द क्वेश्चंस और आस्क द क्वेश्चन आउट ऑफ इट। सही सही सही। तो ये भी होता है कभी कभार के स्टूडेंट्स कहते होंगे भाई ऑनलाइन हम नहीं आ सकते, आउट ऑफ सिटी हैं, कहीं ऐसी हाँ, ऐसी वो जगह तो पे। इस मतलब आपके पास लेसन की कमी नहीं है, सही। आपके पास सारा जो लिटरेचर है आपके पास एज इट इज पहुंच जाता है एक्सप्लेनेशंस के साथ। आपके पास जो वर्कआउट है वो भी आपके घरों में पहुंचता तो है। क्या समझती है जो आमने सामने जो तालीम दी जाती है वो उसकी अहमियत क्या है? ऑनलाइन में एक मतलब एहसासात, वो जज्बात, वो प्रेजेंटेशन वो नहीं होती। हाँ, वो तो बात मानने वाले कि जो ऐसे तो जो स्टूडेंट होता है वो खुद भी पढ़ सकता है, ऑनलाइन कुछ भी लिख के सर्च करें आ जाता है। क्योंकि हमारे मुल्क में ये नया सेटअप होगा, क्योंकि ड्यू टू द एपिडेमिक तो थोड़ा सा मुश्किल लगेगा लोगों को। हाँ, ये एक अलग बात है जो आपने क्वेश्चन किया कि किस तरह के कैसे बच्चे सीख पाएंगे, क्योंकि क्लास में तो टीचर उनको मॉनिटर कर रही होते हैं, although she was watching all the time, somebody paying the attention or not। तो उसमें ये होता है कि आपको कंटिन्यू वॉच किया जाता है। अच्छा, लेकिन इसमें टीचर नहीं वॉच कर सकता, लेकिन जो बेनिफिट्स है वो पेरेंट्स के लिए बहुत अच्छा है कि पेरेंट्स अपने बच्चे को खुद वॉच करें, क्योंकि अक्सर मदर्स कहती हैं कि मेरा बच्चा तो रैंकिंग चाइल्ड है, अच्छा, और वो रैंकिंग चाइल्ड का मसला हल हो जाएगा यहाँ पे सही। कि जब अपने बच्चे को खुद टैकल करेंगी, एजुकेशन को देखेंगी कि वो किस तरह टेंशन देता है, क्या क्या एक्टिविटी करता है लेसन लेते हुए, तो पेरेंट्स के आगे बहुत सारी वीक पॉइंट्स आएंगे अपने बच्चे, अपने पेरेंट्स बच्चे के। नजर रखेंगे नजर कि भाई ये रखेंगे। ऑनलाइन क्लास चल रही है या पबजी चल रहा है। हाँ बिल्कुल, सबसे बड़ा जो होगा कि वो पपेट शो भी नहीं होगा कि जाहिर स्कूल भी अवेयर होंगे कि देयर इज नो वीक पॉइंट लीक आउट, क्योंकि सही। वो एक रिकॉर्ड बन जाएगा, सही सही सही। चाहे वो स्कूल की तरफ से हो, टीचर्स की तरफ से हो, तो ये अच्छा है। अच्छा, अभी ये एक दूसरी बात भी जहन में आ रही है कि ऑनलाइन क्लास के लिए एक तो उस्ताद की तालीम और उसकी काबिलियत भी इतनी होनी चाहिए, क्योंकि बहुत सारे मैंने उस्ताद ऐसे देखे हैं, टीचर ऐसे देखे हैं कि जिनको मोबाइल चलाना भी नहीं आता, सही तरीके से नहीं आता, तो वो कैसे ऑनलाइन क्लासेस कैसे? देखिए, ऑनलाइन तो वही देंगे ना जिनके पास नॉलेज होगा। हाँ। हर बंदा तो ऐसा नहीं करेगा, ठीक। क्योंकि ऑनलाइन आप लेकिन देखें, असातिज़ा कम है ना ऐसे जो बिल्कुल नॉलेज उनको गिरफ्त जो रखते हो। वैसे जो प्राइवेटाइजेशन है वो तो ग्रेजुएट से कम रखते नहीं है, दे मस्ट बी गुड इंग्लिश, क्योंकि उनका लिटरेचर ही सारा इंग्लिश में होता है। तो आई डोंट थिंक इट्स अ प्रॉब्लम फॉर देम, बिकॉज दे डोंट कीप दिस काइंड ऑफ टीचर्स। सही सही सही। वो ये है कि जो छोटे रिमोट एरियाज में, छोटे इलाकों में खुले में, वहाँ मैट्रिक पास टीचर्स हैं, तो वो तो ये रिस्क ही नहीं लेंगे ना ऑनलाइन का। हाँ, इट्स डिफिकल्ट टू डू इट। सही सही। उनके लिए तो पैकेजेस का भी बड़ा मसला है कि Packages। पैकेज कराएं भाई 2-3 हज़ार का पैकेज मंथली होता है। एग्जैक्टली, तो वो भी बड़ा मसला है। और फिर अगर student आप के लिए। मोबाइल पे देखते हैं तो आपका मोबाइल भी बहुत जल्दी हैंग होना शुरू हो जाएगा। जैसे आपको 9 लेसन मिलेंगे तो आप तो एक हफ्ते में आपका मोबाइल भी डेड हो जाएगा। सही सही। अच्छा, ये तो ऑनलाइन क्लासेस तो हो गई भाई, ठीक है, पढ़ लिया बंदे ने, स्टूडेंट ने, लेकिन ये एग्जाम कैसे होंगे इनके? एग्जाम ऐसे होंगे या मोस्ट प्रोबेबली अगस्त और मे बी आफ्टर अगस्त, रूमर्स जो चल रहा तो है। वो भी ऑनलाइन ही होंगे? नो नो, क्योंकि ऑनलाइन चीटिंग कर सकता है बंदा कुछ भी, आमने सामने की बात अलग है। ये क्वेश्चन आपने बहुत अच्छा उठाया। उसके लिए कोई पॉसिबिलिटी सोच ली जाएगी हाँ, मैनेजमेंट अभी की तरफ किसी ने से। सोचा ही नहीं है। नो नो, दे हैव अ प्लेटफॉर्म। वो ये होगा कि बच्चों की क्वांटिटी कम बुलाएंगे, सही। अप्रॉक्सीमेट 10, अगर उनके पास 50 स्टूडेंट्स हैं तो ड्यू टू द सोशल डिस्टेंस वो इस तरह की पॉसिबिलिटी बनाएंगे। ऑनलाइन अगर किया गया तो फिर जल्दी जल्दी जवाब आएगा, कॉपी पेस्ट। ऑनलाइन पे आप नकल नहीं कर सकते ना, सबसे बड़ा फायदा तो ये है, एट वंस यू गिव द आंसर, अच्छा। यू हैव नो चांस, इट्स अ प्रेजेंट माइंड। नहीं, ऑनलाइन नकल नहीं कर सकते, ऑनलाइन तो कर सकते हैं ना। नहीं, वो कॉपी कट पेस्ट कर सकते हैं, लेकिन आपको ऑनलाइन में इतना टाइम ही नहीं होता, जस्ट क्वेश्चन एंड आंसर। ऑनलाइन में नजर आना जरूरी है क्या फेस का? क्योंकि हाँ, वो तो हमेशा होता है। अच्छा,
वो होता है हमेशा। मैं सोचा शायद राब्ते की बात है तो फिर कॉपी पेस्ट हो इट्स सकता नॉट अ है। वॉइस, इट अच्छा। शुड बी फ्रंट ऑफ ईच अदर। अच्छा उसमें तो उसका कोई चांस नहीं बनेगा, सही क्योंकि जो यूनिवर्सिटीज़ एजुकेशन दे रही हैं या कॉलेजेस दे रहे हैं, आप अब तो इंटरनेशनल डिग्रीज आप ऑनलाइन ले सकते हो, तो उसमें अगर आप में किसी ने कोई ऐसा कोर्स किया होगा तो यू विल सी जस्ट आंसर एंड यू जस्ट टाइप इट वेरी फास्ट। टाइम लिमिट्स दी जाती है विद इन अ फ्यू मिनट्स, अच्छा 5 मिनट 10 मिनट्स, तो उसमें वो डिपेंड करता है आपकी डिग्रीज के ऊपर, सही है। विच डिग्री यू हैंडलिंग अप। सही। अब क्या समझती हैं कि ऑनलाइन पूरी दुनिया ऑनलाइन हो गई है, आगे चल के तालीम का सिलसिला ही ऑनलाइन हो जाएगा? देखिए डिजिटल सिस्टम तो चल रहा है ना, हाँ। तो वी हैव टू गो थ्रू विद द वर्ल्ड। आजकल तो हर चीज़ है, गुलशन नहीं, पिज़्ज़ा भी ऑनलाइन, कपड़ा भी ऑनलाइन। को अर्ज़ मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न पई अचे त जी फ़र्ज़ु करो जी सरकारी स्कूल आहिनि, उनमें हिकिड़ी क्लास में 45 ॿार 42 40 खां माना अबाव आहिनि। जी ऑनलाइन उन 40 खे कीअं पढ़ाईंदो कोई टीचर? साईं ऑनलाइन जो है सो यू पंजे के सवाल देखिए है। उसमें ये होता है कि आपके पास एक बड़ी स्क्रीन डिस्प्ले होता सिंधी है। समझ ली ना आपने? हाँ आई अंडरस्टैंड आई अंडरस्टैंड मैं भी टीचर हूँ। दैट्स ग्रेट। तव्हांखे त फ़ाइदा थी विया त टीचर बि अची वियो गुल। अच्छा यार ड्राइंग टीचर, आर्ट टीचर है, टीचर आर्ट टीचर है। अच्छा, तो ये है कि उन जे लाइ ऑनलाइन हाली ज़रूरी न आहे मुंहिंजे ख़्याल में। सही तो सही। ये अच्छा कि आपको बड़ी स्क्रीन पे वो दे दिया जाता है और आप कर सकते हो, सही, नॉट सही। अ प्रॉब्लम, क्योंकि आईटी डिपार्टमेंट जब हम टेस्ट देते हैं तो हम ऑलरेडी डिस्टेंस से बैठे होते हैं। अच्छा तो ये होता है कि सेम उसी सिस्टम को फॉलो किया जाएगा। अगर गवर्नमेंट ऐसी फैसिलिटी दे दे अपने स्कूल्स में, क्योंकि आई डोंट थिंक गवर्नमेंट हैव लॉन्च ऑनलाइन सिस्टम, लेकिन बहुत सारे ऐसे अच्छा डिपार्टमेंट गवर्नमेंट के असातिज़ा तो मेरे ख्याल से इतने वो सर ॿियो हिकिड़ी ॻाल्हि साईं कहिड़ा कोई गवर्नमेंट जा उस्ताद जेको आहे सो एतिरा होशियार आहिनि जो ऑनलाइन तालीम ॾींदा घणो आहिनि। घणो होशियार आहियूं बाबा। मदन वधीक शागिर्द होशियार आहिनि। हाँ शागिर्द वधीक आहिनि। अच्छा ॿी ॻाल्हि हिकिड़ी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, हिकिड़ो माण्हू आहे ग़रीब आहे, हाँ तमामु ग़रीब आहे वीचारो, मज़दूरी करे थो, पंहिंजे पुट खे पढ़ाए थो, सरकारी स्कूल में माना पढ़ाए, उहो लैपटॉप किथां वठंदो? इन ते पाण ॻाल्हायूं था, पर हाणे तव्हां असांजी कलाम ॿुधायो त असांजो दिमाग़ खुले त इन जो मसइले जो हल कढूं था। बिल्कुलु बिल्कुलु। कलाम कहिड़ो ॿुधाईंदो? थी वञे साईं। साईं वाह कयो। हिकिड़ो मुंहिंजी पसंदि जो गीत आहे इमाम बख़्श ज़रदारी जो, वाह तमामु सुठो ऐं अला बख़्श उन्हनि जी शाइरी, वाह साईं वाह। माना केॾी महिल दोस्तनि में वेंदा आहियूं माना गुनगुनाईंदो आहे। इमाम बख़्श ज़रदारी पंहिंजो वॾो दौर रहियो आहे। ज़बरदस्त, वाह ज़बरदस्त वाह सिंगर। वाह 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 वाह। याद मूंखे तूं बि करे रोंदो त हूंदे, याद मूंखे तूं बि करे रोंदो त हूंदे, राह मुंहिंजी तूं बि सॼण ॾिसंदो त हूंदे, याद मूंखे तूं बि करे रोंदो त हूंदे, राह मुंहिंजी तूं बि सॼण ॾिसंदो त हूंदे। वायदा पिरी तूं मूंसां प्यार करे, से छॾे टोड़े मिठा तो मूंखे धार करे, हो जेके वायदा पिरी तूं मूंसां प्यार करे, से छॾे टोड़े मिठा तो मूंखे धार करे, सोच उन्हीअ में सोहिणा तूं रहंदो त हूंदे, सोच उन्हीअ में सोहिणा तूं रहंदो त हूंदे, याद मूंखे तूं बि करे रोंदो त हूंदे, राह मुंहिंजी तूं बि सॼण ॾिसंदो त हूंदे।
से तो जन जिसम हिक आ सजण इहे बोल कया ते तो ओ गॾु जीअण ऐं गॾु मरण जा ढोल कयासीं तो जान जिसम हिकु आहे सजण इहे बोल कया ते तो सोच उन्हीअ में सोना तूं रहंदो त हूंदे राह मुंहिंजी तूं बि सजण ॾिसंदो त हूंदे यादि मूंखे तूं बि करे रुअंदो त हूंदे राह मुंहिंजी तूं बि सजण ॾिसंदो त हूंदे शायर चए थो जुदा तो खां उनड़ बि वेंदो यार मरी कई जुदाई तो भला पोइ तुंहिंजी कीअं सही जुदा तो खां उनड़ बि वेंदो यार मरी कई जुदाई तो भला पोइ तुंहिंजी कीअं सरी हू अल्लाह बख़्श अचे पियो चवंदो त हूंदे हू अल्लाह बख़्श अचे पियो चवंदो त हूंदे राह मुंहिंजी तूं बि सजण ॾिसंदो त हूंदे यादि मूंखे तूं बि करे रुअंदो त हूंदे यादि मूंखे तूं बि करे रुअंदो त हूंदे वाह साईं ज़बरदस्त कलाम ॿुधोसीं गुलसन गुल खां नड़ी साही वठूं था जल्दी मोटी अचूं था गॾु रहिजो असां सां ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशामदीद रोज़ाने जीजल अख़बार मुंहिंजे हथनि में आहे ऐं अॼु आहे सूमर जो ॾींहुं 22 जून 2020 बमुताबिक़ 30 शवाल मुकरम 1441 हिजरी ऐं हिन अख़बार जा सिफ़ा अठ क़ीमत 20 रुपया आहे कराची हैदराबाद सखर मां हिकु ई वक़्तु शाया थींदी आहे तस्दीक़ थियल ख़बर तहक़ीक़ थियल ख़बर हिन अख़बार में छापी वेंदी आहे इन करे तव्हां रोज़ानी जीजल ज़रूरु पढ़ंदा कयो अॼु जेका लीड ख़बर लॻल आहे अख़बार में उहा इहा आहे त MQM खे भारत पैसा ॾींदो हुयो कराची में टारगेट किलिंग में बि मुतहिदा मुलविस हुई लंडन में वेठल मुतहिदा जो अॻूणो अॻवान मोहम्मद अनवर ऐं ॿियूं जेकी ख़बरूं आहिनि सुपर लीड जेका ख़बर आहे उहा कोरोना वबा जी आहे त कोरोना वेगे वधीक 119 ॼणा फ़ौत थी विया आहिनि सॼे मुल्क में 4744 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस ते दहशतगर्दनि जो हमिलो कैप्टन ऐं सिपाही शहीद थी विया ऐं पाकिस्तान समेत एशियाई मुल्कनि में साल जो पहिरियों सिज ग्रहण ख़तमु थी वियो सिज ग्रहण जे नज़ारनि खे लखे माण्हुनि मोबाइल फ़ोन वसीले महफ़ूज़ बि कयो ऐं ॾिठो बि सही हैदराबाद में कोरोना जा 63 नवां केस दाख़िल थिया आहिनि ऐं ॿियूं जेके ख़बरूं आहिनि सऊदी अरब में 3 महीननि खां जारी बंदिशूं ख़तमु थी वियूं आहिनि ऐं ज़िंदगी उते मामूल ते अची वई आहे ऐं हिन पासे वरी शहबाज़ गुल साहिबु चवे थो त सिंध में लाश खणण लाइ बि एम्बुलेंस न आहे छा बिलावल अहिड़नि अस्पतालुनि मां इलाजु कराईंदो सो सिंध हुकूमत तरफ़ां माकड़ जे ख़ात्मे लाइ स्प्रे ऐं सर्वे ऑपरेशन जा तफ़सील पिणु जारी कया विया आहिनि कचे में ओढा नारे जा तकरार वधी वियो आहे इंसानी जानियूं बि ज़ाया थी वियूं आहिनि सो हिन अख़बार में अॼु बि शोबिज़ जूं ख़बरूं आहिनि ज़राअत जूं ख़बरूं आहिनि साइंसी ख़बरूं बि आहिनि तव्हांजो अॼोको ॾींहुं कीअं गुज़रंदो ऐं माहिरा ख़ान पंहिंजे महबूब जो नालो ॿुधाए छॾियो आहे ऐं चवे थी त सलीम हुनजो नालो आहे ऐं तमामु घणो हुन सां प्यारु करे थी तमामु घणो प्यारु करण खां पोइ वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि कई अथई त तमामु जल्द शादी बि कई वेंदी हुन सां सो छा वफ़ाक़ी हुकूमत वञण वारी आहे अॼोकी अख़बार में कॉलम बि आहिनि सुठा ऐं अॼोकी अख़बार जेकॾहिं तव्हां पढ़णु चाहियो था वधीक सभु ख़बरूं आउं तव्हांखे पढ़ी न ॿुधाईंदुसि छो त मूंखे प्रोग्राम बि करिणो आहे तव्हां रोज़ानी जीजल अख़बार वठी पाण पढ़ो ऐं पंहिंजनि प्यारनि खे बि पढ़ायो ख़ासि तौर ते जेकी दुकानदार आहिनि जेकी सैलून वारा आहिनि होटल्स वारा आहिनि या जेकी बि अख़बार पढ़ण जा शौक़ीन आहिनि उहे अख़बार रोज़ानी जीजल
पंहिंजे दुकान सराए ते ज़रूरु वठनि। अॼु तालीम जे हवाले सां गुफ़्तगू कयूं था ऐं असां सां गॾु आहे ससेलिया जेम्स ऐं ख़ासि तौर ते वरी साईं जेको आहे रागी असांजो मोहतरम गुलहसन गुल साहिब तालीम जे शोबे सां वाॻियल आहे। सो असांजी कचहरी हुई मज़ेदार थिए पई। सो ससेलिया मुझे ये बताएं कि नाम तो सही ले रहा हूँ ना वैसे आपका? ठीक है। क्योंकि बहुत मुश्किल नाम है मेरे लिए। इट्स ओके। ससीलिया। 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 Yeah. वैसे बोलने में थोड़ा सा मीठा भी लग रहा है लेकिन मुश्किल है थोड़ा। डिफिकल्ट। अच्छा ये बताएं कि रजिस्ट्रेशन फिर कैसे होगी, एडमिशन कैसे होगी ऑनलाइन? एडमिशन तो पेरेंट्स स्कूल में आएंगे ना, बाकायदा अच्छा। रजिस्ट्रेशन कराएंगे, वो ऑनलाइन। मैंने सोचा शायद वो भी ऑनलाइन ही, भाई एक प्रोफार्मा आएगा, नहीं ऑनलाइन हो भी सकते हैं, हो भी सकते हैं। जैसे रिजर्वेशन कराते हैं हम जी, किसी जी। ट्रेन की या किसी बस की, किसी कोच की या पीआईडी में, तो ये ऑनलाइन भी हो सकता है। हो सकता है, लेकिन पेरेंट्स आजकल के दे आर वेरी अवेयर ऑफ इट। पहले वो स्कूल का मुआयना करते हैं, उसके बाद बच्चे को स्कूल का मुआयना करने की अब क्या जरूरत है, क्योंकि शागिर्द जो है फिर भी पेरेंट्स की एक सेटिस्फेक्शन है ना कि वो पहले स्कूल का एनवायरनमेंट देखेंगे, क्लासरूम देखेंगे। वो तो इसलिए देखते थे कि भाई क्लास में आएंगे, पानी का इंतजाम है, ग्राउंड है, खेलने कूदने की जगह है। अब तो ऑनलाइन बच्चा जो है वो घर पे बैठ के तालीम हासिल करेगा, स्कूल कैसा भी हो, इमारत कैसी ही हो। नहीं ऐसा बिल्कुल नहीं होगा। अच्छा। कि स्कूल आप एक रूम में खोल लें तो दैट इज अ स्कूल, दिस इज नॉट। अच्छा। ऐसा नहीं होगा, तो फिर पहले स्कूल मैं खोलूंगी सबसे पहले ऑनलाइन पे। तो ये है कि पेरेंट्स तो जरूर विजिट करेंगे, मतलब स्कूल जो होते हैं स्कूल जिस की तरह से बड़े वो स्कूल उसी की तरह ये से तो फॉर द होंगे। टाइम भी ना कि आप सिचुएशन को देख के जो हालात चल रहे हैं उनको देख के आपने सेटअप ये लिया कि वी हैव टू गो थ्रू विद द ऑनलाइन। क्योंकि अगर एजुकेशन किसी मुल्क से स्टॉप हो जाती है तो उनकी जनरेशन रुक जाएगी। तरक्की की सबसे बड़ी वजह ये सही, है कि सही। यू हैव टू बी एजुकेटेड इन सही। डिफरेंट स्किल्स सही, विद सही। डिफरेंट सब्जेक्ट्स। सही सही। इस ख्याल को कैसे देखती हैं, हुकूमत ने जो फैसला किया था 11वीं 12वीं जमात के जो प्रोमोट किए गए देखिए स्टूडेंट्स, अब ये है कि ये तो हुकूमत का काम है कि उन्होंने इस सिचुएशन वो तो कर दिया। आपकी राय क्या है, क्योंकि आप मतलब आईटी से भी वाबस्ता हैं, टीचर भी हैं। प्रमोट तो मेरा ने ख्याल कर दिया होगा फर्स्ट ईयर सेकंड ईयर में, उन्होंने भी चेक ही किया होगा। जब प्रमोशन की जाती है तो वो भी ऐसे नहीं होता, स्कूलों में भी प्रमोशन की गई है लेकिन ऐसे नहीं कि गवर्नमेंट ने कहा तो डायरेक्ट प्रमोटेड। बाकायदा उनके जो पिछले टेस्ट थे उनको देख के उन्होंने उन टेस्टों के बिहाफ पे, क्योंकि फर्स्ट सेकंड टर्म्स तो हो चुका था ऑलरेडी, तो उसके बिहाफ पे जो 4 टर्म्स का सिस्टम 3 में करके उसका जो फर्स्ट टर्म के जो टेस्ट थे उसको कन्वर्ट कर दिया गया सेम एज इट इज ऐसे। अच्छा। बच्चे की जो कारकर्दगी थी उसको देखा, उस हिसाब से प्रमोट किया। ऐसा नहीं कि बिल्कुल ही डफर जिन्होंने पिछली बार फेल हुए थे, 2 टर्म में फेल हुए, उनको अगर उनको भी किया गया तो उसके लिए कुछ वो रखे हुए हैं, शराइत रखी हुई हैं तमाम स्कूल्स ने कि पेरेंट्स को कहेंगे कि वी हैव प्रमोटेड देम बट फॉर 3 मंथ्स वी कैन कीप वॉचिंग द चाइल्ड इज गेटिंग इम्प्रूव हिमसेल्फ और नॉट। सही सही। अगर वो उसमें इम्प्रूव करेगा तो वो इसी क्लास में रहेगा, अदरवाइज ये हैज टू गो। सही सही। गुलहसन साहब का एक सवाल था गाने से पहले जी। कि एक गरीब जो स्टूडेंट है जिसके पास पैसे भी नहीं है, वो या उसका जो वालिद है वो मजदूर है या वो गरीब हैं, तो वो कैसे मोबाइल ले सकता है, कैसे लैपटॉप ले सकता है? एक बड़ी मुश्किल कहानी है ये भी। वो ऑनलाइन तालीम से तो महरूम हो जाएगा। वैसे मैं नहीं समझती कि पाकिस्तान में कोई गरीब है, लिटरली हैं, बजाहिर, बहुत क्योंकि ज़्यादा हैं। हमारे बहुत ज़्यादा हैं। बात सुने ना, हमारा जो रेडी वाला जा रहा है ना मेरे अपार्टमेंट से, तो उसके पास भी मोबाइल है। मोबाइल है लेकिन उसके बाद पैकेज नहीं है। 350 वाला होगा। नहीं स्मार्टफोन हर एक के पास है। मैं तो स्टेट में कोई ऐसा बंदा नहीं जिसके पास छोटा मोबाइल हो। हाँ, एक बात है जो मतलब ये समझ या तो ये यहाँ जो बिजनेस कर रहे हैं वो 2 तरह के मोबाइल रखते हैं। अच्छा। एक तो छोटा जो देखने के लिए, जो छीना ना चाहे। अच्छा। और या एक कोई बड़ा- आए तो उसको छोटा दे दे बंदा। हाँ, जान छीनने छुड़वा वाले ले को, अपनी। बाबा एक ही मोबाइल। लेकिन मेरा नहीं ख्याल कि आजकल किसी के पास स्मार्टफोन नहीं। अच्छा। और लेकिन बच्चे तो इतना तंग करते हैं कि फोन के बगैर रहते नहीं, सही सही। चाहे वो गरीब का बच्चा हो या अमीर का। चलो सही। उनके पास तो फैसिलिटीज हैं, सही लेकिन है। ऐसा कोई घर नहीं है जिसके पास मोबाइल नहीं। लेकिन सबके पास नहीं है। फिर भी घर का जो मतलब वो बड़ा होता है, सरबराह होता है, उसके पास ही होता है, सबके पास नहीं होता मेरे ख्याल से। गुलशन सही। मेरी नजर से ऐसा कोई भी नहीं, मैं अपनी बात कर, क्योंकि मैंने तो जिसको भी देखा है जो 4 पे बनाने वाला उसके पास स्मार्टफोन है। तो मेरे पास भी नहीं, ये मैंने उधार पे लिया है। ये देखेंगे आपका फोन स्मार्ट ही है। मैंने किस्तों पे लिया। ये जो लिया तो है ना। देखिए फोन एक ऐसी जरूरत बन गया है हर एक के लिए हाँ हाँ हाँ। कि उसके बगैर गुजारा नहीं। सही एक तो सही। आप अपनी फैमिली से कनेक्ट होते हो, चाहे वो कराची से बाहर है। सही अब देखिए हमारे कराची में आउट ऑफ एरियाज लोग ज्यादातर है, कराची के नेटिव कम है, वो पूरे पाकिस्तान से लोग आए हैं। तो मोबाइल इज अ कम्युनिकेशन सिस्टम जो अपनी फैमिली से कनेक्ट है। तो इससे ये कि ऐसा नहीं है कि कोई ऐसा घर हो, में भी कोई ऐसा हो, या ये बात है बच्चे स्क्रीन तोड़ देते हैं, वो एक अलग मसला है। सही सही।
लेकिन होता सबके पास, आजकल कोई ऐसा घर नहीं है। तो ये नहीं बताया गवर्नमेंट ऐलान करे तो बाबा टीचर अपनी तनख्वाह में से एक मोबाइल बच्चों को दो। टीचरों की तो सैलरी बहुत कम है मामा। नहीं, ये ऐलान कर सकती है कि भाई हम लैपटॉप दे रहे हैं या मोबाइल दे नहीं, रहे ये हैं। दे सकती है, दे सकती हमारी है। गवर्नमेंट के पास काफी फंडिंग है, देखा जाए तो। ये तो out जो of स्कूल the पे पहले subject खर्चा तो है। होता था, फर्नीचर पे, हमारा मुल्क तमीरात वाहिद पे। है जो एजुकेशन के ऊपर यूएसए या वेस्टर्न कंट्री से भी ज्यादा एजुकेशन के ऊपर लगा। सर देखो मास्क पाणी तो पाना अगर जी, जी, आप जी। देखें ना, ऐं करोड़नि में सेल थिया आहिनि, करोड़नि में। अगरि इहा गवर्नमेंट चाहे हा त पंहिंजे मास्क ते माना पंहिंजे पाकिस्तान जो झंडो ठाहिनि हा, हिकिड़ो राय हाँ है। हाँ बिल्कुल राय है। अगर पाकिस्तान का झंडा होता, दुनिया देखती, जैसे चाइना, चीन ने किस तरह छोटे छोटे खिलौने में अपना एक फटाका है, उस पर मेड इन चाइना कीअं माना हुन पंहिंजो नालो उभारियो आहे। त अगरि ही मास्क ते बि अगरि मास्क पंहिंजो हुजे हा, पाकिस्तान जो झंडो ठहियलु हुजे हा, या दिल दिल पाकिस्तान या कुछ केॾो ज़बरदस्त हुजे हा। हाँ सही है। देखिए हमारे पास तो इन्होंने मास्क की बात की, तो हमारे पास तो कंटेनर ही चाइना ने मास्क इतने भेजे, उसके ऊपर ठप्पा तो लगा ही सकते थे हम लोग। नहीं, लेकिन इतना तो हम कर ही सकते थे, अगर उन्होंने चाइना ने हमें कंटेनर्स दिए हैं तो जस्ट वी कैन पुट द स्टैम्प ऑन इट। सही आइडिया सोचे, लेकिन हुकूमत के पास दूसरे मसाइल भी हैं, बहुत सारा काम होता देखिए है। जहाँ मसाइल है वहाँ फंडिंग भी बहुत है। हाँ, ये तो है। ये छोड़ दीजिए, हमारे पास डैम का इतना पैसा जमा हो, वेयर इट्स गॉन। वैसे आपका स्कूल कैसे रन हो रहा है, ये जो है क्राइस्ट द किंग स्कूल कितने? वंडरफुल, अच्छा, इट्स वेल, तो तो शायद- पेरेंट्स आर गिविंग गुड रिस्पांस, अच्छा, और बाकायदा वो जो होमवर्क है वो भी दिया जा रहा है। एक खास डे उनको टेक्स्ट कर दिया जाता है, अच्छा, और मैसेज भेज दिया जाता है कि आप आके अपने बच्चों की मतलब कॉपी ऑनलाइन भेजें। तालीम ही हो रही है। तालीम हो रही है, बाकायदा कॉपीज चेक हो रही हैं, अच्छा। फिर उन्हें होमवर्क भी मिल रहा है, और अच्छा। सेकंड डे बुला लिया जाता है कि यू कैन टेक बैक द कॉपीज। अच्छा, अच्छा, अगर वो- कोई क्वेश्चन है इस हवाले से तो यू कैन आस्क, इवन पेरेंट्स कैन आस्क। अगर कोई नहीं समझ आता आपको, क्योंकि पेरेंट्स की तो मौजूदगी में हो वो रहा जो है, कॉपीज पेरेंट्स लेके आ रहे हैं या पेरेंट्स ही लेकर खुद आ रहे हैं। students आते चिल्ड्रन हैं? आर नॉट अलाउड, अच्छा, चिल्ड्रन आर अच्छा, नॉट अच्छा, अलाउड। अच्छा, अच्छा, तो ये सारा सिलसिला पेरेंट्स का ही है अभी। ये जाहिर है पेरेंट्स से, क्योंकि हाउस इज अ सेव इन्वायरमेंट। अब आप बच्चों को बाहर नहीं भेज सकते, क्योंकि स्ट्रेंथ ज्यादा हो रही है कोरोना के, दिन ब दिन बढ़ रही है। हाउस इज अ सेव इन्वायरमेंट। चलें जी, ठीक है, कोई अच्छा सा कलाम सुनने का मूड है आपका? जी। कुलसन कुल हमारे साथ है। सही तव्हां हिकिड़ो ज़बरदस्त कलाम गायो कंहिं ज़माने में, बिट जा बेटाई बिट ते हो सही। बिल्कुलु बिल्कुलु इहो त ॿुधायो, मुंहिंजी दिल्ली माना हिकिड़ी। रीमिक्स में इहो आहे, हा, तव्हांखे वणंदो इंशाल्लाह। ये दिली ख्वाहिश आहे हले असांजी। वो पंहिंजो सिंध टीवी ते आहे। अच्छा, ज़बरदस्त, हाँ, बिल्कुल, ज़बरदस्त, बिल्कुलु बिल्कुलु। भिटाई वो
बिट जा बिटाई बिट ते वसई नूर मुंहिंजो तो पुॼायूं गुलसन गुल साहिब जी आवाज़ में ख़ूबसूरत कलाम नंढड़ी साही वठूं था मोटी अचूं था कचहरी जेका रहे थी असांजी अञा हिकु कलाक आहे असांजे प्रोग्राम में वञो केॾांहुं वञी ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था ससेलिया जेम्स असां सां गॾु आहे ऐं गुलसन गुल साहिब असां सां गॾु आहे मरम साईं आऊं तव्हां असां सां गॾु आहियो तव्हां टेलीफोन करे को सुवाल बि करे सघो था राग जे हवाले सां सुवाल हुजे म्यूज़िक जे हवाले सां का ॻाल्हि आहे तालीम जे हवाले सां का ॻाल्हि आहे अॼु मौज़ू ॿ आहिनि सो तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल बि थी सघो था तव्हांखे कुर्ब जी कोठ ॾियूं था नंबर स्क्रीन ते थोरी देरि में तव्हांखे नज़र अची वेंदो सो गुलसन साईं तव्हां सिनेमा जूं फिल्मूं बि ठाहियूं सिनेमा स्कोप फिल्मूं जेके आहिनि इहो भला तजुर्बो कामयाबु न वियो छा जो ॿ फिल्मूं ठाहे वरी बसि करे सर अर्ज़ु इहो त मूंखे वरी फ़ख़्रु आहे सिंध टीवी ते हा हा सिंध टीवी ते हिकिड़ो प्रोग्राम हूंदो जॉनी जैक्सन हा हा शहबाज़ बोलो जो डायरेक्टर हो असां पाण में मशवरो कयोसीं यार हिकिड़ो पाण अहिड़े टाइप जो ड्रामो ठाहियूं जंहिंमें हिकिड़ो सिंधी सिंगर हुजे उनखे अगवा कनि शहर वारा छोकिरा अच्छा अच्छा कॉमेडी फुल हा ऐं हू हुजनि उर्दू ॻाल्हाईंदड़ अच्छा अच्छा उहे बि शौक़िया माना हुजनि हा हा माना इहे शौकिया माना हाणे शौक़िया माना धाड़ेल शौकिया दाड़ेल हा शौक़िया माना यार ये दाड़ेल शौकिया वरी न ॿुधाए हूंदा ॿुधाए न थो त हू माना शौक़िया असां हिकिड़ो खाको ठाहियोसीं यार शौक़िया टाइप ते भई पैसे किस तरह हासिल करे अच्छा अच्छा हू अगवा कंदा आहिनि फनकार खे फनकार खे हू सम्झंदा को वॾेरो आहे अच्छा अच्छा पोइ चवंदा आहिनि, किसको लेकर आयो तुम हा हा माना पोइ इहो असांजो ड्रामा हलियो जॉनी जैक्सन उनखे मूं ॾिसी करे मूं फिल्म ठाही ओचितो जलाल ओचितो जलाल हा सही उहा सिनेमा में हलाई लाड़काने जे कलूपत्रा में हैदराबाद जे सिनेमा में मुख़्तलिफ़ सिनेमा में हलाई उहो मुंहिंजो तजुर्बो कामयाबु थियो अच्छा अच्छा उनखां पोइ मां ॿी फिल्म ठाही गब्बर इन हैदराबाद सही सही अच्छा इन फिल्म ॿिन्ही फिल्म जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त सिंधी उर्दू मिक्स आहे अच्छा अच्छा हा उहो इन करे त मुंहिंजो सिंधी वारा बि ॾिसनि त सही। उर्दू वारा बि ॾिसनि सही सही अच्छा अगरि मुंहिंजो डायलॉग सिंधी में आहे त साम्हूं छोकिरी जो पर डायलॉग ही जेके कॉमेडी एक्टर्स आहिनि या जेके उर्दू सिंधी जो मिक्सचर अॼुकल्ह कनि पिया इहे तव्हांजा तजुर्बा पहिरियां ई थियल आहिनि काफ़ी वक़्तु पहिरियां माना इहे कम तव्हां पहिरियां ई करे चुका आहियो जेको अॼुकल्ह तव्हांखे फॉलो करे माण्हू कनि था पिया बिल्कुलु बिल्कुलु अच्छा छो इहे मूं ठाहे इहो आहे त हैदराबाद फिल्म इंडस्ट्री जो बुनियादु मूं रखियो बाक़ाइदा हाणे अलाए केतिरियूं फिल्मूं अची चुकियूं आहिनि तब्दीली ज़माने को दिखाना आहे माना जेके बि आहिनि इहे फिल्मूं सिनेमा में रिलीज़ थी चुकियूं आहिनि सही उन में पाण बि एक्टिंग कई था या हा कास्टिंग बि ओचितो जलाल में मां पाण ओचितो जलाल थियो न। अच्छा हा इन खां अलावा जेका ॿी सेकेंड फिल्म ठही गब्बर इन हैदराबाद हा हा इन में ठाकुर थियो सही 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 विलन जो मूंखे ॾाढो मज़ो आयो पर मां जेको सवाल कयो आहे इन जो जवाबु ॾियो त इहो छो बंदि करे छॾियो अथव सिलसिलो फिल्मूं हले ठहणु पियो, खपनि हले अच्छा पियो। अच्छा लॉकडाउन जे करे थोरो रुकिजी विया अच्छा मां सम्झो पियो त शायदि वरी न, 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 वरी लॉक- कभी लॉकडाउन चओ था जे न त करे। इलाही मां गिदरा मुठ में खया आहिनि छो जो सभु कम कया आहिनि स्टार्ट ई मूं हाणे कयो आहे अच्छा, ॿ साल अच्छा। खनि थिया आहिनि, सही, ॿ टे सही, साल। सही। उन में छो जो साल में हिकिड़ी फिल्म ॾियूं पिया सही सही सुठी सही तव्हां सही ॾिसंदो तव्हांखे क्लिप्स पियल आहिनि यूट्यूब ते तव्हां ॾिसंदो मज़ो ईंदी ॾाढी सही 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 ॾाढी सुठी ॻाल्हि ससेलिया नाम बहुत अच्छा है तो ये बताएं कि आजकल का जो स्टूडेंट है वो शातिर दिमाग का है होशियार है या डल है एक्स्ट्रा ऑर्डिनरी है अच्छा हर चीज में क्योंकि मैं देख रहा हूँ कि आजकल के बच्चे जो है ना वो तेज हैं बहुत तेज है। बहुत तेज हो गए क्योंकि ये बहुत तेज। नए मॉडल के बच्चे हैं ना नए मॉडल है डिजिटल बच्चे डिजिटल बच्चे। आप उन्हें डिजिटल कैसे हाँ तो उनमें जो है ना उनमें कुछ जहानियत जो है ना वो जहानत ज्यादा है। हाँ ज्यादा है ज़्यादा है। अगर आप उन्हें कुछ अगर मैं कंप्यूटर से रिलेटेड हूँ अगर मैं उन्हें कुछ टूल्स सिखाती हूँ किसी भी सॉफ्टवेयर के ऊपर मुझसे 10 गुना आगे करके आते हैं और सही। क्वेश्चन कर रहे अच्छा, हैं घर जबरदस्त। से फ़ोन करके पता करते हैं या सुबह क्लास में आकर कहते हैं मिस हमने तो उसको अप्लाई किया था ये कैसे हुई इसमें तो ये एरर आ गया था ये ऐसे हो गया था ये ऐसे हो गया सही सही मतलब बहुत सारी चीज़ें हम भी बच्चों से सीखते हैं सही 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 क्योंकि हमने तो प्रैक्टिकल कर कर अपने बाकायदा कोर्सेज कर कर आए तो उसी तरह हमने पढ़ाने शुरू कर दिए सही। लेकिन क्योंकि जब अब सॉफ्टवेयर नहीं आ रहे वी हैव टू लर्न दैम एज वेल तो ये कि टीचर की एजुकेशन तो कभी भी खत्म नहीं होती सही 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 मतलब आपकी एजुकेशन भी चल रही है साथ अभी भी साथ, चल रही है क्योंकि क्योंकि सॉफ्टवेयर नए आ रहे हैं, obviously नए आइडियाज हमने अपने मुझे मैं वाहिद कंप्यूटर वाइज सब्जेक्ट है जिसकी बुक्स हर साल चेंज हो जाती है अच्छा, मेरी अच्छा। मैनेजमेंट को मुझसे थोड़ी सी प्रॉब्लम सही, है सही, सही। कि आपकी बुक हर साल चेंज हो जाती हाँ, है हाँ। जाहिर है सॉफ्टवेयर नए आते हैं सही सही नए मॉडल्स आते हैं तो वी हैव टू कुछ नया सीखने को मिलता है कुछ नए एप्लीकेशन सीखने को भी मिलता है और फिर हमें उसको सिखाना भी है सही सही
अब 2000 के तो सब्जेक्ट्स हम नहीं चलाएंगे या 5 ईयर बैक के तो नहीं चलाएंगे। सही सही सही, मतलब कंप्यूटर की दुनिया में तब्दीली आए रोज आती रहती है, हर रोज समझ सही। लीजिए। तो आईटी का क्या स्कोप है अगर बंदा आईटी का माहिर होना चाहे? क्योंकि मैंने सुना देखिए है आईटी में ये है कि आपको जितने भी कंप्यूटर से रिलेटेड सब्जेक्ट्स हैं उनका ऑल ओवर नॉलेज मिल जाता है। अच्छा, जो डेवलपमेंट हो रहे हैं और जो आपके पास हैं जो फिलहाल चल रहे हैं, तो आईटी एक ऐसा समझ लीजिए कि दिस इज द बेस ऑफ द कंप्यूटर। बाद में आप किसी और चीज़ में प्रोफेशनल बन सकते हैं। सही सही सही। आईटी आपको तमाम तरह के कंप्यूटर्स का, यहाँ समझ लीजिए कि इट्स अ वर्ल्ड नॉलेज अबाउट द कंप्यूटर। जितने भी सब्जेक्ट आप हॉस्पिटल्स के रिलेटेड हों, आप मीडिया के हों, इट्स ऑल इन। ये तो मतलब लाजमी है कि ये लाजमी समझ लीजिए, दिस इज तो ठीक है। देखिए अगर आप कंप्यूटर में फर्स्ट ईयर सेकेंड ईयर करते हैं, ए लेवल करते हैं, तो ऑलरेडी उसके अंदर हमारी प्राइवेटाइजेशन गवर्नमेंट में भी सही। अगर आप करते हैं तो ये है कि इंटर के अंदर आईटी का सब्जेक्ट आपको ऑलरेडी 2 साल का डिप्लोमा मिल जाता है। सही तो सही। कंप्यूटर तो अब सबको सीखना चाहिए। सही 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 सही। तो बच्चे दिलचस्पी ले रहे हैं बहुत इस ज्यादा। फील्ड में, क्योंकि ये अलग बहुत सब्जेक्ट ज्यादा। हो गया है कि भाई कंप्यूटर सीखना है, तो वालिदैन की भी दिलचस्पी है बच्चों में। आज का जो नया बच्चा भी बोलना नहीं सीखता, वो मोबाइल ऑपरेट करना पहले सीख जाता है। हाँ, तो मोबाइल के तो वो बड़े जो है ना माहिर हैं। तो ये भी पता नहीं कंप्यूटर कहाँ से स्मॉल से- कंप्यूटर, सही इट्स अ सही स्मॉल कंप्यूटर, एवरीथिंग मर्ज इन इट। सही 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 सही। कहाँ आप टेप रिकॉर्डर लगाते थे, टीवी अलग लगाते थे, अब हर चीज़ आपको उसमें मिल जाती। सही सही। अदा गुलस है ना, तव्हां ड्राइंग जा माशाल्लाह टीचर आयो, जी सर। सो ड्राइंग में भी तब्दीलियूं अची वियूं हाणे त डिजिटल पेंटिंग बि हाँ, हाँ, आहे, बिल्कुलु, हाणे बिल्कुलु, बिल्कुलु। अलाए छा छा आहे, स्केचिस अलाए छा आहिनि। छा वाक़ई। सो इहो तव्हां वारे ज़माने में जेकी इहे बूटा वण नक्शा, इहे नज़ारा कुदरती इहे जेके छपींदा रखी हुआसीं, बसि ठाहींदा हुआसीं। सो इहो हाणे तब्दील थी वियो आहे सॼो वायुमंडल। हाणे असांखे डपा, असां हाणे ऑनलाइन छा पढ़ायूं। छो त हाणे आउं ॾिसां थो त रोज़ माना हाणे बि हिकिड़ो कल्ह खां वठी ट्रेंड हले थो डिजिटल पेंटिंग जो, सभु फोटोज़ पिया चेंज करे ऐं हिकिड़ो सर हिकिड़ी क्लिक करनि था। आउं चवां थो त असांखां वधीक ॿार होशियार आहिनि। सही सही। माना हाणे मूंखे का ख़बर कोन पवंदी आहे, पंहिंजे पुट खे चवंदा बाबू ॿुधाए त हिकदमि माना एतिरो हुनजी फास्ट आहे त मां हैरान। सही सही सही। हिकिड़े मिंट में माना ड्राइंग थी सघे थी हाणे कंप्यूटर जे दौर में। बच्चे बहुत होशियार हैं। हाँ, वो जो कंप्यूटर में अगर आप ड्राइंग सिखाते हैं तो वो बहुत ज़्यादा फास्ट है। कलर कॉम्बिनेशन ज़्यादा अच्छा आ जाता है, आपको अपनी मर्जी के कलर चूज कर सकते हो, उनके अंदर मिक्सिंग कर सकते हो, तो आर्ट में इसके लिए बहुत ही फैसिलिटेट है। साईं पहिरियां ज़माने में त का तस्वीर ठहिराइणी हूंदी त वञी पेंटर खे चवंदा हुई, चवंदो बाबा 15 ॾींहं खां पोइ तव्हां खणी वञिजो। हा, सो हाणे त तस्वीर जी का ॾिसो न, हिकिड़ा माण्हू हूंदा अहिड़ा हूंदा आहिनि त यार मूंखे पंहिंजे ॾाॾे जी तस्वीर ठाराइणी आहे, पर ॾाॾे जी तस्वीर ठाराइणी आहे, पोइ हू छा कंदो, स्केच वग़ैरह ठाहे बाक़ाइदा हू ठाहींदो पेंसिल सां। सही सही। उनजे लाइ महीनो इंतज़ारु कंदो। सही सही सही। महीनो। हाणे हर शइ ख़ाली रखो ऐं बटन दबायो, Seconds में। जेका शइ तव्हां ॾिसणु चाहियो उहो कढी सघो। सही सही। ही सॼो कंप्यूटर जो कमाल आहे। असां केॾो ख़ूबसूरत सेट कयूं वेठा आहियूं कंप्यूटर ते, पेना मूंखे हिकिड़े चयो ठही थो वञे। गायकी में मज़ा माना हाणे आसानी आहे, पहिरीं हा हा, मुंहिंजो हाणे आसानी आहे, हाणे असांजी आहे। पहिरीं ॾुखियाई हुई। पहिरीं ॾुखियाई हुई त मूंखे यादि आहे त जॾहिं कैसेट मुंहिंजी रिकॉर्डिंग पिया हली त थोरो लफ़्ज़ माना ग़लति थियो न, त वरी नए सर वरी ॿीहर दुबारा से आओ। सही वरी हींअर त ट्रैक सिस्टम आहे, जिते ग़लति थियो वरी वरी लाइन कट हो पहिरीं माना एॾो ॾुखियो, पहिरीं एॾो ॾुखियो हूंदो। अच्छा, आवाज़ वेही रहंदो, आवाज़ वेही रहण जे करे माना गराड़ा कराईंदा हुआ, हे कंदा त भाई जी एल्बम। मूंखे यादि आहे मां जलाल साहिब जो इंटरव्यू पढ़ियो रेडियो पाकिस्तान ते, हुनजो कलाम इहो रिकॉर्ड पियो थियो त एॾी देरि करे छो था यार अचो नथा सारल, 10 मिंटनि जो कलाम आहे, वॾो ॾुखो कलाम आहे, रेडियो ते वॼे बि थो ऐं नशर थींदो आहे। उन में कॾहिं साज़िंदनि जो भंड थी वञे, कॾहिं पंहिंजो भंड, कॾहिं रिकॉर्डिंग जो भंड, पोइ वरी शुरूआत। पोइ जलाल चांडियो साहिबु चए थो मां उन ॾींहं खां पोइ वरी रेडियो ते वियोसीं न, छॾियो बाबा हिनखे, वॾो कमु आहे। आउं ॿुधायांव थो, मुंहिंजे अखियुनि जे अॻियां रिकॉर्डिंग आहे, जी। जेके पढ़ियल लिखियल वीचारा कोन हूंदा न सिंगर, त हू छा हूंदो, हिकिड़ो पाइप हूंदो, पाइप उहो कन ते रखंदो त जहिड़ी तुंहिंजे मुंहिंजे प्यार में आयो आहे, माना हू ॿुधाईंदो त हू माना जीअं पाण जीअं तव्हां हींअर फॉलो था कयो अमजद साहब हज़रत साहब खे, जी जी, तीअं ईअं माना बाक़ाइदा हुनखे पढ़ियल कोन हूंदा हुआ, माना ॿुधाए ईंदा हुआ ख़ाली। अच्छा, उहो माना पाइप कन ते रखी, अच्छा माना हिकिड़ो सिंगर ॻाए पियो न जी, सही सही सही, जबकार माना ॻाए ते पियो, ॿुधाइण वारी आवाज़ न अचे माइक ते, ईंदड़ लाइन कहिड़ी आहे त उहो हुनखे ॿुधाईंदो। अच्छा अच्छा अच्छा, यार ये नई ॻाल्हि ॿुधायो। माना वाकई बिल्कुलु। अच्छा, माना कंहिं माना कागज़ खे या पाठे खे वेड़े से या पाइप मख़सूस क़िस्म जो ठहियल हुयो? हा, न मख़सूस ठहियल हुयो। अच्छा, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, माना हिकिड़ो पाइप हूंदो, पोइ इहो माना कागज़ जो हूंदो, माना रेडियो जूं माइकूं बि वरी थोरियूं हाणे जीअं तुंहिंजे मुंहिंजे आहे प्यार जो आहे वेरी ज़मानो, त ॿुधाईंदोसि त पोइ हुते उहो
माना उनखे फॉलो कंदो हो। सही 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 सही, इहा वॾी माना हिकिड़ो वॾो ज़बरदस्त किस्सो पहिरीं माना था इहे ट्रैक कोन ठहंदा हुआ, असां सां हालत थी वेंदी जो पगर में छिल, थोरी ग़लती थी या थोरी खंघि थी न कट, अदा थोरो वियो आराम कयो, वरी वेंदा हुआसीं थोरो कचहरी कंदा हुआसीं, थोरो साइकिल वरी वेंदा हुआसीं, माना हिकु हिकिड़ी कैसेट खे हफ़्तो हफ़्तो ॿ हफ़्ता लॻी वेंदा हुआ। तंहिंजे करे त आगाटे ज़माने में फनकार बि 8 ॾह या 4 5 हूंदा जेके मार्केट ते हा, कब्ज़ो हुयो। मार्केट ते हूंदा, हाणे त हर माण्हू फनकार थी वियो आहे न, मां पाण ॾे बि चवां भला। अच्छा, हींअर सभिनि खां वधीक असांजे म्यूज़िशियननि खे नुक़सानु पहुतो आहे। अच्छा, हाणे जीअं गुलशन गुल आहे फ़र्ज़ु कयो, हा हा हाणे फंक्शन में वञा पियो, जी जी, दोस्त चवनि था यार असां वटि बजट न आहे, का ॻाल्हि ई कोन्हे, मां पंहिंजा ट्रैक्स कयां, हा USB खई बाबा, USB खयमि, हुन ते वञी या त लिपसिंग कयमि हा या त मूं डायरेक्ट ॻायो। हा हा सही, मूसीक़ार असांखे चवंदा यार हिकिड़ी शइ आहे गुलशन साहिबु, जीअं तव्हां ॻाल्हि कयो त CD ते ॻाइजण, असां वटि वरी फ़नकारनि जी जेको आहे कंप्यूटर ते रिकॉर्डिंग जे लाइ तमामु घणी तादाद वधी वई आहे। उहो ईअं ॻाइण वारा घटि आहिनि सुर में, ईअं नथा चऊं सिखियल पढ़ियल, पर उहो कंप्यूटर में हिकु हिकु नोट जेको आहे उनखे ट्यून जंहिंखे चवंदा ट्यूनिंग चवंदा, सही सही, त उहो उन जे ज़रिए जेको आहे फ़नकार घणा थी विया। सही। सो हाणे कलाम ॿुधायो मूंखे, मुंहिंजा मिठा ईंदे कॾहिं मूंसां मिलण जलाल आहिनि, जलाल। तव्हां चओ त तव्हांजा कलाम असां न ॿुधा आहिनि, बाक़ाइदा ॿुधा आहिनि, यादि अथनि, वाह वाह कजो। महिरबानी महिरबानी।
वाह साईं पिरी अचे न अचे पर ब्रेक अची वियो आहे ब्रेक वठूं नंढड़ी साई वठूं था जल्दी मोटी अचूं था वञो केॾांहुं न असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था सेसेलिया जेम्स असां सां गॾु ऐं असां सां गुलहसन गुल साहिब बि गॾु गुलहसन गुल साहिब पंहिंजो एक्सपीरियंस शेयर करे थो ख़ासि तौर ते म्यूज़िक जे हवाले सां पुराणे वक़्त जी ॻाल्हियूं इहे बि कॾहिं कॾहिं माज़ी जेको आहे न सो ॾाढो सुहिणो लॻंदो आहे जिन जो माज़ी सुहिणो आहे उन्हनि खे मुबारकूं बाक़ी जिन जो माज़ी तलख़ रहियो आहे उहे माज़ी जूं ॻाल्हियूं विसारे छॾनि त बहितर आहे ऐं जेकॾहिं उन माज़ी जी ॻाल्हियुनि खे यादि करे ॾींहं गुज़ारींदा तलख़ यादुनि खे यादि कंदा त पोइ अञा पजरंदा अञा ॻरंदा सुठियुनि सुठियुनि यादुनि सां ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारियो ऐं ख़ासि तौर ते तइलीम ते फोकस कयो अॼु बि असां तइलीम ते फोकस कयूं था सेसेलिया असां सां गॾु आहे तो ऑनलाइन तइलीम में अभी जो मतलब हायल रुकावटें हैं वो कौन कौन सी हैं क्योंकि पूरा एक सिस्टम नहीं बना पूरे तरीके से ऑनलाइन नई चीज़ है पेरेंट्स को समझने में स्टूडेंट्स को भी समझने में थोड़ी क्योंकि आई एम जस्ट टॉकिंग अबाउट द स्कूलिंग सिस्टम जी जी तो इसमें थोड़ी सी मुश्किलात तो होंगी क्योंकि नया सेटअप जब भी आए तो उसको समझने में एक्सेप्ट करने में भी टाइम लगता है छोटे छोटे बच्चे हैं केजी के नर्सरी के लिए बहुत सारा मसला है कि उनके लिए मसाइल है कि उनके पेरेंट्स हैव टू बी सिट विद द चाइल्ड मतलब वो पेरेंट्स भी तालीम हासिल करें साथ साथ हाँ मतलब समझ लीजिए बच्चे भी पेरेंट्स भी जो तालीम उन्होंने अपने दौर में लापरवाही की है वो भी अब भुगते हैं पेरेंट्स क्योंकि छोटे बच्चे जो है केजी लाइन मॉन्टेसरी प्ले ग्रुप के जो पेरेंट्स है वो हमेशा उनके साथ बैठे सही इधर दे कैन कीप द टीचर विद देम सही जैसे आपकी ट्यूशन है या सपोर्टिंग चार्ज टीचर होते हैं वो साथ रखें बेहतर हल तो ये कि पेरेंट्स उनके पास बैठे सही कि नए सिस्टम को वो भी समझे ये उनके लिए बहुत अच्छा है अच्छा ये एक आइडिया है अगर ये भी हो सकता है कि जो बच्चे हैं जिस क्लास में 50 बच्चे हैं 100 बच्चे हैं तो बारी बारी उनको बुलाया जा सकता है 10 बच्चे 15 बच्चे इस तरह तो हो सकता है सोशल डिस्टेंस के हिसाब से लेकिन उसके लिए जब तक गवर्नमेंट अलाउ नहीं करेगी the school will not call them until the government will not issue any statement हो तो सकता है कि अगर 50 स्टूडेंट्स है 45 स्टूडेंट्स है क्योंकि 7 दिन है हफ्ते के हाँ तो 7 दिन कोई इशू नहीं है मतलब 10-15 दिन 10-15 बच्चे आ गए क्लासरूम्स इतने बड़े हैं उनके अगर 50 स्टूडेंट दे कीप दिस 50 स्टूडेंट और 40 स्टूडेंट ओबीसी दे हैव अ हॉल तो ये एक टेंटन बुलवा के बच्चों को इस तरह किया जा सकता है उस्ताद को और ऐसा भी हो रहा है कि कुछ बच्चों को अटेंशन की जरूरत है तो उनको दोबारा टच किया जा सकता है इट्स नॉट डिफिकल्ट सही क्योंकि टीचर को देख के जो बंदा सीखता है ना वो उस तालीम की बात अलग है उसकी तो जाहिर है उसकी एक ऑब्जर्वेशन के अंदर तालीम दी जाती है और एक विदाउट ऑब्जर्वेशन दी जाती है इट्स टू डिफिकल्ट क्योंकि टीचर्स आर स्किलफुल एंड द पेरेंट्स आर नॉट सही पाण वटि हूं ई स्कूल ज़ुबू आली जो शिकार आहिनि इमारतूं हिकिड़ो घोसीदा थी वियूं आहिनि किरण ते आहिनि तालीम जो हूं ई पाण वटि ईअं खणी चऊं त मयार उहो न रहियो आहे स्कूल में फर्नीचर न आहे पाणी पीअण जो न आहे टॉयलेट्स न आहिनि इन्हनि समूरनि सूरत में ऑनलाइन तालीम ॾाढो हिकिड़ो मसालो आहे पंहिंजी जॻह ते तव्हां टीचर आहियो छा चवंदव न बिल्कुलु तव्हां सही था चओ वाकई कुझु पर अहिड़ी ॻाल्हि कजो जीअं माना वञो हेॾे स्कूल ॾे त तव्हांखे को माना अहिड़ो स्ट्रिक्ट न मिले न हिकिड़ी ॻाल्हि था कयूं वाकई जनरल ॻाल्हि आहे त वाकई स्कूल जी हालतूं इलाही ख़राबु आहिनि कुझु हेडमास्टर बि सुठा आहिनि जेके दिलचस्पी वठनि था स्कूल खे ठाराइनि था बिल्डिंग ठाराइनि था कुझु पंहिंजी तरफ़ां कोशिशि कनि था बाक़ाइदा ऑफिसरनि सां लिंक में रहनि था अहिड़ा हेडमास्टर कुझु अहिड़ा हेडमास्टर आहिनि जो मटके वेठा आहिनि मतिलबु कुझु अहिड़ा आहिनि जेकी ॾिसनि था त ॿारनि जी ज़रूरत छा आहे त उन हिसाब सां उन्हनि खे सामान मुहैया कनि था पाण के वरी आयल गवर्नमेंट जो सामान बि जेके नौजवान हेडमास्टर जेके नवां आया आहिनि उन्हनि बाक़ाइदा स्कूल खे ठाहिनि पिया पुराणा बि सुठा आहिनि ज़बरदस्त आहिनि स्कूल खे ठाहिनि पिया स्कूल जी सेटिंग कनि पिया बाक़ाइदे सही कॉलर आहे असां सां गॾु शामिल कयूं था अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर ख़ुशि आहियो साईं बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह साईं केरु पिया ॻाल्हायो नारकाणे मां शेरदिन खोसो सर साईं खोसा साहिबु ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे ना लख ई कान करमन साईं तव्हां ख़ुशि आहियो साईं असीं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं प्रोग्राम ॾिसो पिया कुझु चवणु चाहींदो तव्हांजो ॾाढो प्रोग्राम बणे थो हिकिड़ो मुंहिंजो रुपेश आहे जी जी साईं ईद ते जेको राजदान खे ॻाइण बि नथो थिए एॾा इल्म था कढनि ख़बर ई नथी पए जेको घर में नाराज़ थो थिए राजी नथो थिए सर या मुंहिंजी डायरेक्टर साहिब वटि तव्हां वटि इहो मुंहिंजो पैगाम थो सर सही उन्हनि जो हिकिड़ो सुठो हल आहे जेको घर में नाराज़ थो थिए साईं इल्म थो कढे जेको घर में रंज थो थिए इल्म थो कढे सर जेको ॻाए बि डायरी थी वेंदा सर सही
हल हुनजो हिकिड़ो तव्हांखे ॿुधायां थो। एजुकेशन जो जनरल सेक्रेटरी ऑल सिंध आहियां। जी साईं। तव्हां सां मुंहिंजो कराची में इंशाल्लाह मुलाक़ात मां तव्हां सां कंदुमि। ॾाढो मूंखे तव्हांजो प्रोग्राम बणे थो सर। साईं वॾी महिरबानी, हयाती बख़ैर तव्हांजे आबाद कंदे तव्हांजे प्रोग्रामनि जे तव्हांजे डायरेक्टरनि खे जेको राजनीति जेकी ॻाल्हि अचे न सर उनते तव्हां शो ते वेंदा इंफॉर्म कंदा डायरेक्ट तव्हांखे या रुपए मुंहिंजे तरफ़ां सर कंदो। सही बिल्कुलु बिल्कुुलु सुठा रागी असां घुरायूं था पंहिंजे प्रोग्राम में, पर जेकॾहिं तव्हां जिन फनकारनि खां तंग आहियो उन्हनि खे न ॿुधो पाण ई पंहिंजी मौत मरी वेंदा न साईं। बराबरि सवाल ॿुधो तव्हां गुज़ारिश कई एल्बम ॾाढा था अचनि। हा इन में जेको आहे न असां जेके रिकॉर्डिस्ट आहियूं या वरी जेके मौसीकार आहियूं पाण खे मौसीकार सम्झूं था, मां आहियां त कोन मौसीकार आयो तव्हां बि आयो, पर इहो ज़रूरु आहे त उन जा असां जेके बॉर्डर्स आहिनि उन्हनि जी ज़रूरु ख़्यालु कयूं त भई आया। पहिरीं ॻाल्हि इहा आहे तव्हांखे मां दावा सां थो चवां त जेके ट्रैक्स अॼु खां 10 साल पहिरियां अची चुका आहिनि उहे बार बार रिपीट थियनि था, नई शइ कोन थी अचे। तो हाणे ही इक्विपमेंट्स थोरा सस्ता थी विया आहिनि, पोइ उन में नॉन टेक्निकल्स इशू बि आहिनि, उन में पंहिंजो नॉन प्रोफेशनल फनकार बि आहिनि। असांखे पाण खे ख़्यालु करणु खपे। सिर्फ़ु शोहरत या कमाई जो ज़रूरत न, हाणे गुलहसन साहिबु आहे हिननि जो शौक़ु जुनून रहियो आहे हिन शइ सां शुरू खां। ऐं ही टीचर जी ॻाल्हि कई, पुराणा टीचर आहिनि। मां बज़ात ख़ुदि मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे हैदराबाद में रहंदो चना साहिबु, उन्हनि वटि पढ़िया, मूंखे ख़बर आहे, हिन पाण एक्सपोज़ कयो ईअं मां टीचर आहियां। हीउ शौक़ु जी हद में रहिया न, प्रोफेशनली न अपनायो आहे हिनखे। सही जेको कमाई ज़रूरु अॼु ईअं थी वियो आहे। सही था चओ। इन करे थोरो असांखे पंहिंजो ख़्यालु करणु। हाणे हीउ सवलो तरीक़ो थी वियो, जीअं तव्हां चयो त राग सवलो तरीक़ो थी वियो। सस्ता मिली था वञनि ऐं शाइर जेके आहिनि कमाइण जे चक्कर में किधर ॿुधाए थो, उन्हनि खे हिकिड़ो पैसो मिले पियो। पर हाणे जीअं मरम साईं ॻाल्हि कई त नई शइ नथी अचे, छो त ॼाणू आहिनि कोन फनकार, नई शइ कहिड़ी एतिरो पैसो ख़र्च न। ॾिसो न उते ही फर्ज़ कयो साईं खां ट्रैक था ठहाइनि, साईं संगत में दोस्ती में 5000 में 6000 में ठाहींदो, ठीकु आहे। उते 6000 रुपए में पूरी एल्बम था कनि। एल्बम तो थी सही हिकिड़ो कलाम ॿुधायो हाणे इहे इन ख़ुशीअ में कलाम ॿुधायो जेकी फनकार जेके आहिनि 6000 में एल्बम था कनि, त माना सस्ता पियो दौर थी वियो आहे न, हेॾी महांगाईअ में सस्तो कमु थो थिए। न बिल्कुलु वाह 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 कजो साईं।
कूड़न कूड़न वाइदन ते। वाह साईं वाह, कूड़न कूड़न वाइदनि खां पोइ असां सचो सचो ब्रेक था वठूं, उन खां पोइ मोटी था अचूं। नंढड़ी साही आहे, वञो केॾांहुं न, असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशामदीद। तालीमी हवाले सां बि गुफ़्तगू थिए पई, म्यूज़िक जे हवाले सां सुठा कलाम ॿुधूं था पाण, ऐं यकीनन तव्हां असांजी कचोरीअ मां लुत्फ़ अंदोज़ थींदा हूंदव। सिसेलिया जेम्स असां सां गॾु आहे। तालीम तो जारी सारी है, ऑनलाइन हो या स्कूल खुल जाएं फिर भी, लेकिन क्या समझती हैं कि हमारा जो मुल्क के तालीमी मयार के हिसाब से सही जा रहा है या पीछे बहुत सारा? पीछे तो है, लेकिन कोशिश की जा रही है कि स्टैंडर्ड तो आगे बढ़ा जाए। सही। अभी हम ये नहीं कह सकते कि इट्स टू फार अवे, क्योंकि प्राइवेटाइजेशन ने इसमें बहुत अच्छा काम किया कि वो एजुकेशन को प्रमोट कर रहे हैं। सही, ठीक ठीक। और फिर जो दुनिया के दूसरे तकाजे एजुकेशन उसको फॉलो करते हैं, कॉलेजेस हैं, स्कूल्स हैं, यूनिवर्सिटीज़ हैं। सही, सही, तो हम नॉट ओनली डिपेंडिंग ऑन द गवर्नमेंट स्कूल्स, बट स्टैंडर्ड इज़ वेरी लो। लो भी नहीं कह सकते, लो इससे कह सकते हैं कि इतनी तवज्जो नहीं दी जाती। बहुत सारे ऐसे गवर्नमेंट स्कूल भी है, वो भी बहुत अच्छी एजुकेशन दे रहे हैं। सही सही। बहुत सारी ऐसी बिल्डिंग्स हैं जो बिल्कुल खाली पड़ी हुई हैं। सही सही सही। और बहुत सारा कुछ ऐसे सिस्टम में आ गई है कि बड़े शहरों के जो बड़े शहरों में स्कूल है तो वो तो ठीक चल रहे हैं, मेरे वो तो ख्याल से। ठीक चल रहे हैं, हाँ, जो लेकिन जो देहात में है रिमोट तो वो एरियाज थोड़ा मसला हैं है। उनमें कुछ के ऊपर तो यहाँ तो पार्टियों का जारादारी है या असर सूख वाले लोगों की, सही सही। जिसकी वजह से वो बिल्डिंग्स तो बनी हुई है, लेकिन वो बिल्डिंग उनके ज़ाती मुफादात में है। ठीक ठीक। अगर आप इंटीरियर सिंध में या बलूचिस्तान की तरफ चले जाएं तो आई डोंट थिंक दे हैव अ गुड एजुकेशन। लेकिन पंजाब की तरफ गवर्नमेंट स्कूलों का स्टैंडर्ड बहुत अच्छा है। अगर पंजाब के स्कूलों को देखा जाए तो वहाँ गवर्नमेंट बहुत अच्छा एजुकेशन। अच्छा, टेक्निकल एजुकेशन को किस तरह से देख रही हैं, क्योंकि आजकल Technical ये देखिए, सारा सिलसिला टेक्निकल भी हो रहा है। टेक्निकल इसलिए बहुत ज़रूरी है कि अनस्किल्सफुल पर्सन जब लोग आते हैं तो वो डिसॉल्व होता है, क्योंकि अनट्रेन बंदा एक हुक्मरान आ जाएगा या किसी भी इदारे के ऊपर मैनेजर बन के आ जाएगा तो उसको तो खुद एक्सपीरियंस नहीं हो, क्या करेगा। ही हैज़ नॉट गॉन थ्रू द स्किलफुल ट्रेनिंग। वो अपनी वही जो उसकी थ्योरी होगी कोशिश करेगा, वो अपनी तरफ से कोशिश बड़ी करेगा कि आई ट्राई टू मेक अप द डेवलपमेंट विद द मैनेजमेंट दिस एंड, लेकिन उसके अंदर जो लेक ऑफ नॉलेज आ जाता है, पहले तो वो आपके अंडर के लोगों को मैनेज नहीं कर पाता। सही सही। क्योंकि उसके पास वो स्किल नहीं, स्किल जो नहीं, सबसे ज़्यादा हमारे या पाकिस्तान स्किल है तो पुरानी सोच है, पुरानी सोच है, फिर वो अपने सब्जेक्ट के ऊपर महारत नहीं रखता। सही सही। उसने अगर मैनेजर है तो मैनेजिंग की एजुकेशन नहीं ली गई। इसके लिए अगर आप किसी भी फील्ड में हो तो जैसे आपने कहा टेक्निकल स्टडी बहुत ज़रूरी है किसी भी मुल्क में तरक्की के लिए, क्योंकि वो ऑटोमेटिकली सिस्टमेटिक होगा तो उसमें खराबी नहीं पैदा होगी। सही 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 सही। देखिए प्राइवेटाइजेशन के स्कूल सिस्टम में चल रहे हैं, नो इशू। गवर्नमेंट के विदाउट चल रहे हैं, देख लें। इसी तरह आप ऑफिस देख लें, कहीं भी अनस्किलफुल पर्सन होगा, नीचे का जो तबका है, जो स्टाफ उसका, वो बोलेगा यार इस बंदे को तो काम खुद करना नहीं, तो पता नहीं इसको कैसे रख लिया मैंने। आप भी करेंगे, मैं भी ऐसी ही बात करूंगी। एग्जैक्टली। और होता ही ऐसा है कि हमारे पास जितने, अगर आप हमारे इकोनॉमिक सिस्टम को देख लें तो हमारे जो बिजनेस को चला रहे हैं वो सब अंगूठा छाप। सही सही। मेजॉरिटी ऑफ विच आई नो देम। ठीक ठीक ठीक, बिल्कुल। अच्छा गुलशन साईं, मेहदी हसन साहिब जा बि तमामु घणा कलाम कया आहिनि, तव्हां लॻे थो त उनजा वॾा शीता ईअं परस्तार आहियो तव्हां। मेहदी हसन असांजो सम्झो त हुनजी माना लता बि चयो आहे त उसके गले में भॻवान है। ऐं मेहदी हसन त उनखे ॻाइण त असां त नथा ॻाए सघूं, उन पेरनि जे बराबरि न आहियूं, पर कोशिशि कई आहे। त उन छो जो मुंहिंजी पसंदि जो फिल्म बि सुठी हुई शबाना, ऐं उन में मूं जेको इहो जो दर्द मिला अपनों से मिला, पर हिकिड़ी शर्त ते इहो गानो उथी बि अगरि इहो ॿुधूं था ऐं कोशिशि बि कयूं था, जेकॾहिं तव्हांजे उन कलाम में एतिरो मज़ो हुयो त पाणी उथी पवंदा नी, न चवण जी ज़रूरत ई न आहे। उथी बि ॻाईंदुसि। अच्छा, तव्हां उथी बि ॻाईंदा, ठीकु आहे। पर इहो ॿुधायो त PTV में हिकिड़ो ड्रामो बि तव्हां कयो, एक्टिंग जो बि तव्हांखे चांस मिलियो हुयो, मूंखे ख़बर पई आहे इहा। हाँ, मूंखे इकबाल सईद अंसारी साहब जेको आहे जी टीवी जे ड्रामे में मेन हीरो। अच्छा, ज़बरदस्त, ज़िंदाबाद। मेन हीरो खयो, उर्दू ड्रामो। अच्छा, ड्रामो उर्दू हुयो, उन में तव्हां हीरो उर्दू मूंखे ज़हन में यादि कोन्हे, पर माना उहो उन में खयो त उन दौरान थोड़ा हालात हैदराबाद जा ख़राब थी विया, शहर जा जेके हलिया पिया लसानी वग़ैरह, अलाह साईं हींअर करम कयो आहे। त उन में जेको मां उते टाइम न ॾेई सघियसि, मां अची न सघियसि। अच्छा अच्छा, उन करे न थी। त माना हिकिड़ी वॾी अपॉर्चुनिटी हुई। अलबत्ता मां
इहो आउं फ़ख़्रु सां चवंदुसि जेके बि जेतिरे बि आउं टीवी में ड्रामनि में बि आयो आहियां एज़ ए हीरो आयो आहियां। सही सही हा, ऐं सॉन्ग्स बि कया अथमि। सही सही लता जो पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों लता जो गीत मुंहिंजा सुपरी, उन डायरेक्शन मुंहिंजी आहे। सही 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 हुमेरा चन्ना जो टॉप ते गानो हूंदो आहे, यादि तूं जे करी तुंहिंजा थोरा सनम, वाह 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 इहा डायरेक्शन मुंहिंजी आहे। वाह 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 सिंध टीवी ते मुंहिंजो बहितरीनु हलंदो आहे गानो इहा आसंदर में। सही 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 हाणे आप प्रोग्राम जो आख़िरी लम्हा आहिनि त को मैसेज बि ॾेई छॾियो, उन खां पोइ तव्हां भले उथी बि ॻायो, पर इहा कॉलर माइक जेको आहे सो लाहे छॾिजो, संभालजो। हा, तव्हांखे हैंड माइक आहे, सो मैसेज कहिड़ो ॾियणु चाहींदो? मैसेज सभ खां पहिरीं मूंखे ख़ुशी थी आहे अज़हर साहब जी ऐं अव्हां जी, मूंखे इहा ख़ुशी थी आहे त आउं अव्हांजे प्रोग्राम में आयो आहियां। अच्छा, मां चयो लाइ तव्हां चयो पे त न, न, ख़ुशी थी आहे, तव्हांखे जीअरो ॾिठो आहे, अव्हांजे कोरोना प्रोग्राम में आयो आहियां ऐं हिकिड़ो मज़ो आयो, अच्छा। माना हिकिड़ी घर जहिड़ो माहौल, हिकिड़ो सुठा दोस्त, सही। सुठो ॿियो मूसीक़ा। वरी अॼुकल्ह ख़ुशी थिए वधी, भला हीअ जेका वबा आहे न, कंहिंखे जीअरो ॾिसूं था ख़ुशी थी थिए। ॿियो इहो त जेका हींअर तालीम आहे उन ते तवजो ॾियणु खपे। सही सही अच्छा, उस्ताद जेके शागिर्द आहिनि उहे वीचारा को वक़्तु हूंदो असीं माना छोकिरनि खे हाणे शागिर्द असांखे त अचनि सर स्कूल कॾहिं खुलंदो, सही सही मतलब स्कूल तालीम छोकिरा वाकई इंतजार करते हैं। अच्छा सिसिलिया, आपका क्या मैसेज है? आप कोई मैसेज देना चाहेंगी? मैसेज ये कि बी स्टे एट होम, अच्छा। ठीक है, एज यूजुअल आप अपने बच्चों को घर का माहौल में ही एजुकेशन दिलवाइए, सही सही ठीक है, और कोशिश करें कि जो हालात चल रहे हैं उसको समझते हुए सही अपने बच्चों को घरों में रखें, वो सही। भी सेफ साइड रखें, सही सही ये कहा जा सकता है। सही, बाकी सही। सारे काम तो दुनिया के चल ही रहे हैं, चलिए, यू कैन डू लॉट बहुत मोर। शुक्रिया, बहुत शुक्रिया। आप अच्छा। हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई ऐं साईं तव्हांजी वॾी महिरबानी। गुलशन साईं वॾो मज़ो आयो। मोहरम साईं तव्हांजा बि लख थोरा, तव्हां जोड़ में हूंदा आहियो मुंहिंजे, पोइ फनकारनि सां साथ ॾिवाईंदा आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। जंहिं जेको प्रोग्राम ॾिठो पिए वेंदे वेंदे गुलशन साईं बाक़ाइदा तयारु थी वियो आहे कलाम ॿुधाइण जे लाइ। सुठो कलाम तव्हांजे लाइ छॾियूं वेंदासीं, तव्हांजी दिलि में पंहिंजी जाइ अॾियूं वेंदासीं। हयाती बख़ैर, सिरनि ख़ैर हुजे त सुभाणे वरी मुलाक़ात पंहिंजी थींदी। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो, ऐं हा उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो न, जिन जो ख़्यालु रखण वारो केरु बि कोन्हे असां पर अलावा ही जी लतीफ़ जी मिठी ॿोली सदाईं गॾु। जो दर्द मिला अपनों से मिला, गैरों से शिकायत कौन करे। जो जख्म दिया फूलों ने दिया, जो जख्म दिया फूलों ने दिया, कांटों से शिकायत कौन करे, गैरों से शिकायत कौन करे। इन आँखों ने जो कुछ देखा, ऐ दिल ये बता किस मुंह से कहें। इन आँखों ने जो कुछ देखा, ऐ दिल ये बता किस मुंह से कहें। कुछ अपनों का सा नाता है, बेहतर है यही खामोश रही। जब कर न सके, जब कर न सके हम उनसे गिला, लोगों से शिकायत कौन करे। जो जख्म दिया फूलों ने दिया, जो जख्म दिया फूलों ने दिया, कांटों से शिकायत कौन करे, गैरों से शिकायत कौन करे।
समझ के तोड़ दिया, मंजिल पे लाके छोड़ दिया। हमने इन प्यासे होठों का पैमानों से नाता जोड़ दिया। वो प्यार नहीं, वो प्यार नहीं, एक सपना था। सपनों से शिकायत कौन करे, जो जख्म दिया फूलों ने दिया, जो जख्म दिया फूलों ने दिया। कांटों से शिकायत कौन करे, गैरों से शिकायत कौन करे। सुबह सुबह जो पखी अखेर मां उड़रे थो, हरी नारी रबखे संभाले निकरे थो। हुन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घरे